अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। मारू मित्र मली रजा सभई पर ख्यासों। मारू मित्र मली रजा सभई पर ख्यासों पर सोखिया भाए सबको यार ओखिया तू ही तू। मौला मथामो बुड़ो मलाहि जुबा झजो छो तजेलो तुझो ना बाजबी ओडी मगा रियत थंबे रियत थोड़िए तू छपर तू छा कुजाड़ो कहाँ
सबकी दिल खोले सभई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जी ही ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल ॻोठ सैयद छतन शाह जे अंदर नौजवाननि मोहतरम मंसूर अली मंगियो साहब, नौजवान कुर्बान अली राजपर साहब ऐं अदो सिकंदर अली लैल ऐं तमाम मंगिया ऐं राजपर बिरादरीअ जे तरफ़ खां अल्लाह जे ज़िक्र ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद पाक जी महफ़िल सजाई वई आहे। लखे एहसान उन सोहणे करीम रब जा जंहिं तव्हां सां जहिड़नि गुनाहगारनि खे चूंडे चूंडे पंहिंजे हिन सुहिणी महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। यकीनन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जहिड़ी महफ़िल हूंदी आहे माण्हू बि ओड़ा ई हूंदा आहिनि, दुनिया जो दस्तूर आहे। अमीराणी महफ़िल हूंदी आहे त अमीर गॾु थींदा आहिनि, सियासी महफ़िल हूंदी आहे त सियासी माण्हू गॾु थींदा आहिनि, छो त अमीर फ़क़ति अमीरनि सां प्यार कंदा आहिनि, सियासी माण्हू पंहिंजे मफ़ादात सां प्यार कंदा आहिनि। पर हीअ महफ़िल आहे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे ज़िक्र जी। मुंहिंजो ख़ुदा बि पूरी काइनात सां प्यार कंदो आहे त मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार बि सभिनी सां प्यार कंदो आहे। अल्लाह जा बानड़ो, दुनिया जे दस्तूर मुताबिक़ जॾहिं दुनिया में कंहिं बि महफ़िल जी कोठ थींदी आहे, कंहिंखे जेकॾहिं पंहिंजे पुटड़े जी का महफ़िल कराइणी आहे त कार्ड छपाईंदो आहे, नालनि जूं लिस्टूं बि ठाराईंदो आहे। पोइ उहे लिस्टूं ठहंदियूं आहिनि फ़र्श ते। फाइनल अथॉरिटी उहो हिकिड़ो मालिक ई हूंदो आहे जेको कराईंदड़ हूंदो आहे। सौटनि खे मासातनि खे ॾिनई बाबा लिस्टूं लिखो, लिखी आया, पोइ चेक कंदो आहे। कंहिंजो नालो न लिखियलु हूंदो आहे, चवंदो आहे त हिन जो नालो लिखो, छो त हे बाबा हेतिरे गहरे वास्ते वारो आहे। पर कंहिंजो लिखियलु हूंदो आहे, चवंदो आहे हिन जो नालो कटे छॾियो बाबा, इन सां एतिरो सुठा के वास्ता कोन रखे। इहो उनजो अख़्तियार हूंदो आहे, छो त हू मालिक आहे महफ़िल जो। जीअं दुनिया जे मामले जे अंदरि मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भाउ, फ़र्श ते महफ़िल जेका दुनिया जी थींदी आहे उन जूं लिस्टूं फ़र्श ते ठहंदियूं आहिनि, पर जॾहिं न अर्शन जे रहण वारे महबूब जी महफ़िल फ़र्श ते थींदी आहे त लिस्टूं अर्श ते ठहंदियूं आहिनि, फ़र्श ते न ठहंदियूं आहिनि। ऐं उन जूं लिस्टूं ठाहिण वारा अल्लाह जा फ़रिश्ता हूंदा आहिनि। ज़रा तव्हांजे ज़हन में ख़्यालु ज़रूरु आयो हूंदो त फ़क़ीर महबूब अला चयो त अर्श ते रहण वारे जी मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो महबूब हिन दुनिया में त हिकिड़ो रंग वठी आयो, मुंहिंजे महबूब जो हिन दुनिया में अचणु हिकिड़ो रंग आहे। मुंहिंजे महबूब जी हक़ीक़त छा आहे हिकिड़ो ख़ुदा ॼाणे, ॿियो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ॼाणे। काइनात में कंहिंखे बि ख़बर कोन्हे का। नंढड़ो हिकिड़ो रेफरेंस ॾियां, मिसाल ॾियां, नंढड़े में नंढड़ो। तव्हां सां ग़रीब आहियूं, MPA MLA जे तॾे ते वञणु तव्हां सां जी मजबूरी आहे। ॾिसंदा आहियो त बंगलो ठहियलु आहे, बंगले में वरी ख़ासि कमिरो हूंदो आहे कंहिं MPA MLA जो, जंहिंखे अल्लाह इज़त ॾिए थो उनखे इज़त ॾियणी आहे। जेके बि दोस्त माण्हू ईंदा सभु को बूट ॿाहिरि लाहींदो आहे, 5000 जो बूट बि ॿाहिरि लाहींदो, 1000 रुपए असां जहिड़ो ग़रीब त जुतियो ॿाहिरि गेट ते लाहींदो, पर चङा भला बि ॿाहिरि गेट ते लाहींदा आहिनि। पर तव्हां नोट कयो हूंदो त जेको अंदरि
उन बंगले जो मालिक या उन रूम जो जेको धणी आहे उन जे पेर में आम भले ताज जी चप्पल हुजे 150 या 200 वारी, पर वो पाए सुकून सां पियो उते घुमंदो आहे। ये आहे या न? ये थींदो आहे या न? थोरो ॻाल्हाईंदा अचो। मां थोरो सफ़ा साथ ॾिनो ऐं मिसाल ॾेई सम्झाईंदो। जेकॾहिं ॿाहिरियों माण्हू 5000 जो बूट पाईंदो तॾहिं बि माण्हुनि जी नज़र में फलाणो ॾिसो बूट पाए आयो आहे, पर जेको मालिक आहे उहो जेकॾहिं 50-100 जी न जुतड़ी पाए बंदर पियो घुमंदो, कोई उनखे बुरो फील न कंदो, छो त मालिक आहे, मालिक जी मर्ज़ी आहे। हाणे इहो नंढड़ो मिसाल मां तव्हांखे फौरन मथे वठी थो हलां इन मिसाल जे लाइ त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो मक्कतुल मुकर्रमा में गुज़ारियो त हरम काबा में मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजी नालैन लाहे पोइ ईंदा हुया। मदीने तय्यबा में हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मस्जिद नबवी में भी नालैन यानी जुती मुबारक पर उनके मोहब्बत ऐं इश्क में अरबी में चइबो आहे नालैन। इन करे जुतरी मुबारक हम जे आम बहराड़ी जो माण्हू समझी सके त मदीने तय्यबा जे मस्जिद नबवी में भी आका नालैन मुबारक लाहे पोइ ईंदा हा। दुनिया जो दस्तूर आहे, तव्हां सां अमीर हो या ग़रीब, जुती ॿाहिरि लाती थो, मस्जिद में अंदरि न। ज़मीन साॻी आहे, ॻोठ साॻियो आहे, लेकिन हू जेको टुकरो आहे उन जी निस्बत मस्जिद खां ॿाहिरि आहे, हिन टुकरे जी निस्बत मस्जिद सां आहे। इज़त निस्बत जे बुनियाद ते हूंदी आहे। आम ज़मीन खां हिन मस्जिद जे टुकरे जी इज़त बाला ई आला आहे। हिन मस्जिद खां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मदीने वारी मस्जिद जी इज़त ॻाल्हाए बाला आहे। उन मस्जिद नबी खां वरी हरम काबा खे अल्लाह ताला इज़त बख़्शी आहे। हरम काबा खां वरी अर्श खे अल्लाह ताला इज़त बख़्शी आहे। अर्श खां वरी अल्लाह ताला सिदरतुल मुंतहा खे इज़त बख़्शी आहे। उन खां हलंदा वञो मथे लोह कलम कुर्सी यानी दर्जात वधंदा वेंदा। सवाल थो पैदा थिए, अचो त ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मिसाल दिमाग़ ते हला। मस्जिद नबवी में भी हुजूर नालैन मुबारक लाथी, हरम काबा में भी मुझे आका करीम नालैन मुबारक लाथी, लेकिन राज कहिड़ो आहे जॾहिं मदीने जो ताजदार अर्शन खां मथे वियो त अर्शन ते भी नालैन पाए पियो वियो। राज कहिड़ो आहे? दुनिया जे अंदर मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मुबारक तव्हां असांखे ॿुधायो आहे त ऐं अकुल सां सोचण वारो, अगर खुदा तव्हांखे अकुल वारी सोच ॾिनी आहे, आशिकनि जे लाइ त रंग ई निरालो आहे, पर अकुल वारनि जे लाइ दलील आहे त मुंहिंजो करीम आका ज़मीन जे तख़्ते ते जेको कुझु टाइम आया महिमान थी आया, असुल अर्शन जो धणी मुंहिंजे ख़ुदा मुंहिंजे मुस्तफ़ा खे करे छॾियो आहे। छो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अर्शन खां मथे नालैन मुबारक कान लाथी आहे, छो त उहो मालिक आहे, उहो मालिक जो घर आहे। अञा थोरो तव्हांखे वधाए ॻाल्हि खे कयां। हिकु दफ़े सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राहील खे फरमायो, जिब्राहील जी मुंहिंजा आका मां मुस्तफ़ा जी दिलि थी चवे त ऐं जिब्राहील तूं पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो कर त मां मुस्तफ़ा ॾिसण थो चाहियां। जिब्राईल जिब्राईल दरे मुस्तफ़ा ते अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा महबूब तव्हां ज़मीन ते आहियो, मां बि ज़मीन ते आहियां, पर अल्लाह जे ज़ात बाबरकात जेके मूंखे पर अता कया आहिनि उहे एतिरा त कुशादा आहिनि, जेकॾहिं मां पंहिंजे ताक़त वारा पर खोलींदुसि हे ज़मीन सोढ़ी थी वेंदी। मुंहिंजा पर अञा कुशादा आहिनि। ऐं महबूब जेकॾहिं जिब्राईल जी ताक़त ॾिसणी आहे पोइ तव्हांखे ज़मीन खां मथे हलणो पवंदो, सिदरा ते हलणो पवंदो। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम मुर्की फरमायो, ठीकु आहे। जिब्राईल खे कहिड़ी ख़बर त राज़ कहिड़ो आहे। जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मेराज जी रात थी, सिदरा जे जॻह ते मुंहिंजे करीम आका फरमायो, जिब्राईल जी मुंहिंजा आका
मां मुस्तफ़ा ज़मीन ते तोखे चयो हो जिब्राइल पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो कर। तो चयो त या रसूल अल्लाह ज़मीन सोढ़ी आहे, मुंहिंजा पर कुशादा आहिनि, सिदरा ते हलणो पवंदो। अॼु सिदरा ते आया हूं, भला थोरो पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो त ॾेखार, पंहिंजी ताक़त त ॾेखार, पंहिंजा परनि जी कुशादगी ॾेखार। जिब्राइल तमामु पंहिंजा पर जो खोलिया। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मुर्कद जिब्राइल ॾे निहारींदा रहिया। जेॾी महिल जिब्राइल पंहिंजा पर खोले बस कया, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्की फरमायो, जिब्राइल बस इहा तुंहिंजी ताक़त आहे। जिब्राइल चयो, हा या रसूल अल्लाह, इहा मुंहिंजी ताक़त आहे। मुंहिंजे करीम आका अॻिते सफ़र जारी रखियो। जीअं मुंहिंजे करीम आका सफ़र जारी करण जो इरादो रखियो त जिब्राइल अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु मुंहिंजी बि दिलि थी चवे त मुंहिंजा महबूब अॼु पंहिंजे इन राज़ वारे पर्दे खे थोरो हटायो त जिब्राइल बि ॾिसे सॼी ज़िंदगी सिकियो आहे जिब्राइल त महबूब मुस्तफ़ा जी हक़ीक़त छा आहे। महबूब जो इन राज़ तां पर्दो हटायो, जिब्राइल बि राज़ ॾिसण थो चाहे। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे करीम आका मुर्कंदे छा फरमायो। मुंहिंजे करीम आका फरमायो, जिब्राइल जीअं ज़मीन तुंहिंजे ताक़त वारनि परनि जे लाइ सोढ़ी हुई, ईअं मां मुस्तफ़ा जे असुल खे ज़ाहिर करण जे लाइ तुंहिंजी सिदरा सोढ़ी आहे। अगरि मां मुस्तफ़ा जी हक़ीक़त ॾिसण थो चाहीं त ज़रा थोरो अॻिते हली आ, इन सिदरा खे छॾे मथे अच त मां मुस्तफ़ा तोखे पंहिंजी हक़ीक़त ॾिसां। मुंहिंजे करीम आका एतिरो चयो, जिब्राइल दाह करे चयो, लऊ त न हो तो अनमिलतल्लाह तरक़्तु या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा मदीने जा मीर, मूंखे करीम रब जे इज़्ज़त जलाल जो कसम, अगर मां ज़र्रे जे बराबर भी मथे हलंदुसि, मुंहिंजा सभई नूरानी पर सड़ी वेंदा। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, जेकॾहिं तो में मथे हलण जी ताक़त ई कान्हे का त पोइ मां मुस्तफ़ा जे हक़ीक़त खे ॾिसण जी बि तो में ताक़त ई कान्हे का। जिब्राइल बीही रहियो, मुंहिंजो महबूब अॻिते हलियो, छो त नालैन तां ॻाल्हि चढ़ी आई आहे। मुकमिल कयां, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अॻिते हलिया त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे क़दमनि में नालैन मुबारक मौजूद आहे। अॼु जिब्राइल बि रहिजी वियो, इसराफील बि रहिजी वियो, मीकाईल बि रहिजी वियो, इज़राइल बि रहिजी वियो। मुंहिंजो हबीब जॾहिं मथे रवानो थींदो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी नालैन अर्ज़ कंदी आहे, जुतड़ी मुबारक अर्ज़ कंदी आहे, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, अॼु मूंखे इजाज़त ॾियो, मां जिब्राइल सां ॻाल्हाइण थी चाहियां। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे नालैन खे इजाज़त फरमाई आहे। जिब्राइल ॾे निहारे, अॼु नालैन जिब्राइल सां मुखातिब थी करे चवण लॻी आहे, ऐं जिब्राइल छा जो ठहियल आहे। जिब्राइल जवाब ॾिनो, अल्लाह ताला जे पंहिंजे नूर मां, पंहिंजे महबूब जे नूर मां मूंखे बनायो आहे। असां नूर जी पैदाश, जो नालैन मुबारक चयो, तूं नूर जी पैदाश मूं ॾे निहार, मां छा मां बनी हा। जिब्राइल निहारे चयो, तूं त मके जे झंग जे बकरीअ जे खल मां बनियल आहे। उन बकरीअ जे खल वारी नालैन जिब्राइल ने निहारे चयो, ॾे ख़बर, झंग में चरदड़ बकरीअ जी खल वधीक शान वारी आहे, या जेको नूर सां बनियो आहे उहो वॾे शान वारो आहे। जिब्राइल चयो, मां तोखे ऐं बकरीअ जे खल मां ठहियल नूर जी जेका पैदाश आहे उहा वॾे शान वारी आहे। अज़ीज़ाने मंज़रा गौर कजा त पोइ नालैन मुबारक जिब्राइल सां मुखातिब थी करे चयो, तूं नूर जे पैदाश वारो मथे चुरी नथो सघीं, मां मथे वञी रही हां।
हाणे ॿुधा त शान तुंहिंजो निरालो आहे या शान मुंहिंजो निरालो आहे। जॾहिं जिब्राईल हसरत मां निहारण लॻो त नालैन मुबारक जिब्राईल खे चवे थी ऐं जिब्राईल जे चाही त इहो राज़ तोखे ॿुधायां त तूं नूरानी मलाइकोण जे बावजूद रस्ते में छो बीही रहियो आहे। मां हिक बकरीअ जी खल हुअण जे बावजूद अर्शन खां मथे छो पई वञा, सिदरा खां मथे छो पई वञा। जिब्राईल निहारे चयो वारो कर इहो राज़ ॿुधा, मक़सद मुंहिंजो बि उहो राज़ ॿुधाइणा। ओ ॻोठ साईं छतन शाह जे रहण वारा, ओ मुंहिंजे राजपर ऐं मंगिया ऐं शाह साहब बिरादरीअ वारो, हे गौर सां ॻाल्हि निस्बत जी ॿुधो त जंहिं वक़्त में नालैन मुबारक जिब्राईल खे चयो ऐं जिब्राईल जंहिं वक़्त में मके मां मुंहिंजे महबूब तयारी कई आहे, ॾे ख़बर तूं काथे हुए। चए थो मां महबूब सां गॾु। चवे थो महबूब सां तूं बरोबर हलंदो पियो अची, महबूब मस्जिद अक़सा ताईं आया, तूं बरोबर में हली पियो। चई हलिया पियो। चई महबूब ज़मीन खां आसमान ते आया, बराबर हली पियो। चई बराबर हलां पियो। चई महबूब सते अर्श खां मथे आया, तूं बराबर हली पियो, बराबर हली पियो। नालैन निहारे चवण लॻी ऐं जिब्राईल तूं बराबर में पियो हली, मां काथे हुयसि। चई तूं कदमनि में पई हली। नालैन निहारे चयो यादि रखी छॾिजां, भले नूर जी पैदाश हुजे पर जे मुंहिंजे महबूब सां बराबरी कंदो त हिकिड़ी जॻह ते उन जा पर कटिजी वेंदा, बीहणो ज़रूरु पवंदो। मां आहियां त बकरीअ जे खल जी बनियल, जानवर जे खल जी बनियल हां, पर मां महबूब जे कदमनि में चंबड़ी पयसि। मूं बराबरी कान कई आहे, बराबरी कान कई आहे। बराबरी करण सां नूरानी मखलूक बि रस्ते में बीही रहंदी, पर जेको कदमनि में चंबड़ंदो आहे भले जानवर जे खल मां हूंदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा उनखे जुदा कोन कंदो आहे। दामन मुस्तफ़ा में महबूब जे ग़ुलामीअ में जंहिं बि हथ विधो आहे, न मुंहिंजे महबूब उनखे कॾहिं मायूस कयो आहे, न मुंहिंजे महबूब उनखे कॾहिं छॾियो आहे। याद रखी छॾ मुस्लमान, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना, मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना। तमां अर्ज पे कयो उन महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में पंहिंजो नालो ॻणाइण जे लाइ शौक़ सां मुझे मुस्तफ़ा जो जॾहिं नालो अचे त दुरूद शौक़ सां पढ़ंदो कर। छा शौक़ सां पढ़ंदो कर? वरी ॿुधा, छो त दुरूद उहो आहे जंहिंखां सवा निमाज़ ई कान थींदी आहे। दुरूद उहो आहे जंहिंखां सवा निमाज़ ई कान थींदी आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐं मुंहिंजा उम्मतियो, मन सल्ला अलैया मर्रतन फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफिया। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जंहिं शख्स बि हिकिड़ो भेरो मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो, मुंहिंजो अल्लाह उन लाइ छोटकारे जा दर खोले छॾींदो। हदीस जा लफ़्ज़ छा आहिनि? मन, जंहिं शख्स बि, मुंहिंजे आका ईअं कोन चयो त अगरि मौलवीअ पढ़ियो त, मुंहिंजे आका ईअं कोन चयो त अगरि पीर पढ़ियो त, मुंहिंजे आका ईअं कोन चयो त अगरि मुंहिंजे कंहिं आलमा कंहिं सैयद पढ़ियो त, न न न, मुंहिंजे आका फरमायो जंहिं शख्स बि मां महबूब सां निस्बत ॻढींदे, मन सल्ला अलैया मर्रतन, रुॻी हिकु भेरो बि मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो त मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफियत, मुंहिंजो करीम रब उन लाइ छोटकारे जो दर खोले छॾींदो। पोइ तव्हां असांखे छोटकारे जो दर खुलियल खपे या न खपे? खपे न छोटकारे जो दर। पोइ दिलि खोले मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद
मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुझे मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ण वारा याद रखी छॾिजां। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण वारो कॾहिं बि ॾुखियो कोन थींदो। जहिड़ो आहीं तहिड़ो बस निस्बत यार सां गढियो अचिजां। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़यामत में भी निस्बत कम ईंदी। जीअं दुनिया में निस्बत कम ईंदी आहे। मां थोरो सवलो सिंधी करे ॻाल्हाईंदो आहियां तां आम वीचारो सादड़ो माण्हू बि सम्झी वञे। महबूब जी निस्बत न हूंदी त पोइ तुंहिंजूं इबादतूं केतिरियूं बि हुजनि ख़ुदा जी आॾो कंहिं बि ताक़त कोन थियूं रखनि। पर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी जेकॾहिं तो वटि निस्बत आहे त पोइ थोरा कणा बि तुंहिंजे लाइ वॾे कम वारा बणिजी वेंदा। क़ुरान करीम जी हिकु आयत पढ़ां। ॿुध महबूब त महबूब आहे पर अल्लाह जे सुहिणे नबी ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि सां ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि सां हिकिड़ो कुतड़ो पुठियों लॻी पियो। केरु लॻो? ॻाल्हायो, केरु लॻो? कुतो। चइनि चङनि में वेही जेकॾहिं न कुते जो नालो वठिबो त माण्हू चवंदा ॼट आहे, चङनि में वेही कुते जो नालो पियो थो वठे। लेकिन अल्लाह जो क़ुरान ॿुध। ओ मुस्लमान, ओ सही छतन शाह ॻोठ जे मस्जिद जामे में वेहण वारा, रब जो तोखे क़ुरान पढ़ी थो ॿुधायां इन जे लाइ त तोखे यकीन थिए त जेका अल्लाह वारनि जी निस्बत हूंदी आहे, मदीने वारे मीर जे ग़ुलामनि सां जेका निस्बत हूंदी आहे, उहा दुनिया में भी इज़्ज़त ॾियारींदी आहे त क़बर क़यामत में भी इज़्ज़त ॾियारींदी आहे। अल्लाह जे सुहिणे नबी ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि सां गॾु हिकिड़ो कुतो आहे। केरा जवाब ॾे? ॻाल्हा ॻाल्हा केरा? थोरो ॻाल्हाईंदा अचो, ख़बर पए त जागो था। कुतड़ो आहे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना। उन सुहिणे ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि सां गॾु उन्हनि जे पुठियां लॻी पियो आहे। उन्हनि जेॾी महिल भितर हणण जी कोशिशि कई मोटाइण जी त रब जे दरबार में सवाल थो करे, मौला मूंखे ज़ुबान ॾे त मां तुंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि खे ॿुधायां त मां भौंकण वारो कुतो न आहियां, मां वलीअनि सां प्यार करण वारो आहियां। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन जानवर खे तौफ़ीक़ ॾिनी ॿिनि पेरनि ते बीही करे असहाबे कहफ़ सां कलाम थो करे। कलाम कंदे अर्ज़ थो करे, ऐं अल्लाह जे नबीअ जा ग़ुलाम, मां भौंकण वारो न आहियां, मां त अल्लाह जे प्यारनि सां प्यार करण वारो आहियां। टाइम थोरो आहे, मां किसे खे मुख़्तसिर करे 2 मिंटनि में मक़सद वारी ॻाल्हि ते अचां। उहे अल्लाह जे नबीअ जा ग़ुलाम कहिड़े नबीअ जा? पहिरीं नबीअ जो नालो यादि कर, हज़रत ईसा अलैहिस्सलाम। ईसा अलैहिस्सलाम सां मुहबत करण वारा, ईसा अलैहिस्सलाम सां प्यार करण वारा, जाबिर ज़ालिम जो हाकिम जे मुश्किलातुनि ॾुखनि खां पंहिंजो ॻोठड़ो छॾे, पंहिंजी बिरादर छॾे, पंहिंजा मिट छॾे जबलनि जे तरफ़ विया। जॾहिं जबल में पहुता, कुतड़ो बि उन्हनि जे पोयां आयो। अल्लाह जा बानाज़र क़ुरान करीम ॾे निहार। उन्हनि हिकिड़ो ग़ार ॾिठो, हली हली थकिजी पिया। दिलि में ख़्यालु कयूं इन ग़ार में कुझु टाइम आराम कजे। जीअं जो ग़ार में अंदरि लंघिया, अंदरि खुलियल मैदान हुयो, खुलियल जबल हुयो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, जीअं जो उहे ग़ार में अंदरि सुम्ही पिया, कुते जी निशानी आहे त कुतो हमेशह मालिकनि जे दरड़े ते ई वेठो हूंदो आहे। दरड़े ते वेठो हूंदो आहे। यादि रख मुस्लमान, कॾहिं गहराईअ सां सोच, अगरि इंसान अशरफुल मखलूकात आहे, कुतो कुझु बि कोन्हे, पर ऐं इंसान अगरि तो में न कुते वारियूं आदतूं पैदा थी वञनि त तूं वक़्त जो गौस बणिजी वञे। कुते जी आदत आहे, हिकिड़ो दफ़ो मालिक मानी ॾींदो आहे,
बुख ते बि उन जो दरड़ो कोन छॾींदो आहे। इहो सच आहे याद। मालिक हिकिड़ो दफ़ो मानी ॾे, कुतड़ो दरड़ो कोन छॾे, पर चवण ॾे मूंखे त पंहिंजे सिंधीअ जो मशहूरु पहाको आहे त कुतो जेकॾहिं छितो बि थी वेंदो आहे तॾहिं बि ॻाल्हि ग़लति, तॾहिं बि धणीअ खे सुञाणंदो आहे त पोइ नाराज़ न थीजा। मूंखे ज़रा ॿुधा तुंहिंजो बि को मालिक आहे या कोन्हे, जवाब ॾे। तोखे बि को संभालींदड़ आहे या कोन्हे, जवाब ॾे। कुतड़ो त हिकिड़े टुकर खां पोइ मालिक जो दर कोन छॾींदो आहे। तूं ॾे ख़बर पंहिंजे वजूद ॾे निहार, पंहिंजे जवानीअ ॾे निहार, पंहिंजे हुस्न ॾे निहार, पंहिंजे ताक़त ॾे निहार, पंहिंजे इल्म ॾे निहार। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी अल्लाह जे ॾिनल नेमतुनि ॾे निहार। हुन कुतरे खे त हिकिड़ो टुकड़ो मिलंदो आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब ॾींहं राति तोखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि सां नवाज़े रहियो आहे। ज़रा उन्हनि ते गौर कर, वरी गौर कर सभई नेमतूं बि मुंहिंजे करीम रब जो खाए। सोणी सूरत बि मुंहिंजे करीम रब ॾिनई, जवानी बि मुंहिंजे करीम रब ॾिनई, हुस्न बि मुंहिंजे करीम रब ॾिनई। भला ॿुधा त उन करीम रब जे दरड़े ते ईंदो आहियां, उन दर खां परे हूंदो ऐं पंहिंजे पाण खां पुछ। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। ओ मुझा मुसलमान भा, थोड़ो गौर कर, गौर करे ऐं फिक्र कर त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो जानवर आहे, उनखे जेकॾहिं मालिक हिकिड़ो दफ़ो टुकड़ो थो ॾे त मालिक जो दर कोन थो छॾे। तोखे मुंहिंजे ख़ुदा छा न ॾिनो? मुसलमान गौर कर, अल्लाह ताला सभु कुझु तोखे ॾिनो आहे। इज़त तोखे ॾिनी, बचड़ा तोखे ॾिना, जवानी तोखे ॾिनी, हुस्न तोखे ॾिनो, सिहत तोखे ॾिनी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे ख़ुदा न रुॻी सभु कुझु तोखे ॾिनो, पर मुंहिंजे अल्लाह ईअं बि चई छॾियो, ऐं मुंहिंजा बाना हिन काइनात जे अंदरि मां अल्लाह जेकी कुझु पैदा कयो आहे उहो सभु कुझु मां अल्लाह तुंहिंजे लाइ पैदा कयो आहे। ऐं इंसान हे वण टिण मां रब तुंहिंजे सहूलत जे लाइ, हे ज़मीनुनि में बाग़ मां अल्लाह तुंहिंजे सहूलत जे लाइ, हे ज़मीनुनि में फसल मां रब तुंहिंजे सहूलत लाइ। रब फरमाए थो आसमान मां मींहुं वसायां तुंहिंजे सहूलत लाइ। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो सभु कुझु मां रब तुंहिंजे लाइ कयो आहे। पर मुंहिंजो अल्लाह फरमाए थो बांधड़ा यादि रखी छॾिजां, तोखे मां रब रुॻी पंहिंजे लाइ पैदा कयो आहे। अल्लाह फरमाए थो मां तोखे छुड़ियो न छॾियो आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा बाना तूं पंहिंजे पाण खे निधण को न सम्झ, तूं धणीअ साईं वारो आहीं। मुंहिंजो अल्लाह थो फरमाए बाना तूं रुॻी मुंहिंजो थी, सभु कुझु ॾिस मां रब कीअं थो तुंहिंजो करे छॾियां। सौदो सवलो आहे या ॾुखियो आहे? ज़रा दिलि खोले ॿुधा, हिक सां प्यार करणु सवलो या हज़ारनि सां सवलो? ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, ओ मुंहिंजा मुसलमान भाउ, अल्लाह ताला जा बाना मां त कुतड़े जो ज़िक्र पे कयो, पर कॾहिं तूं पंहिंजे आधी राति जो थी ऐं वण घर में हुजे या पाड़े में, उन में जेके पखी वेठा आहिनि, ज़रा गौर त कर। सॼो ॾींहुं वीचारा चुंब में चुगी चुगी, उन्हनि कॾहिं 8 ॾींहं जो माल गॾु करे रखियो आहे? जवाब ॾे अदा। ऐं रब तोखे साल जो अन्न पलियुनि में भरियो आहिनि, पलियूं भरियूं पयूं, पलियूं भरियूं पयूं आहिनि, गोदाम भरिया पिया आहिनि, दुकान भरिया पिया आहिनि, पर उन पखीअ ॾे निहार जेको चुंब में चुगी आयो आहे। मुंहिंजा मुसलमान भारुगी ज़िंदगीअ जी हिकिड़ी राति जाग, कंहिं वण जे हेठां वेही रह, चुपड़ी करे वेही रह, मज़ो वेही ॾिस। राति जा पूरा 12 थींदा, राति जो पहिरियों हिसो ख़त्म थींदो, वण मां पखी ज़िक्र रब जो करणु शुरू कंदा। ख़ुदा जा बाना ज़रा गौर कर,
न उन्हनि वटि मोबाइल टाइम ॾिसण लाइ, न उन्हनि वटि घड़ियाल टाइम ॾिसण जे लाइ, न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि खे सॾड़ो करे को ॿुधाइण वारो आहे। जीअं जो राति जा 12 थींदा अचानक ॾिसंदे चइनी पासनि खां वणनि में पखी पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ में ॿोलियूं ॿोले चो पंहिंजे यार खे यादि कंदा। अज़ीज़ाने मन कुछ मिंटनि जे लाइ ज़िक्र कंदे कंदे वरी ॾिसंदे ख़ामोश थी वेंदा। वरी पूरो हिकु थींदो, कलाक घड़ी तुंहिंजे आॾो हुजे, कलाक पूरो थींदो, वरी पखी आवाज़ करे पंहिंजे यार खे यादि कंदा। वरी कुछ मिंटनि खां पोइ ख़ामोश, ईअं कलाक कलाक में पंहिंजे यार जो ज़िक्र करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं इंसान तोखे ॿुधाए रहिया आहिनि त ऐं इंसान असां ॾे निहार, रुगी चुभ में चुगी था चऊं, पोइ बि यार जे यादि खां सवा राति नथी गुज़रे। ऐं इंसान केतिरियूं न अल्लाह जूं नेमतूं खाइण खां पोइ रब खे यादि करण खां सवा ईअं सुम्ही रहियो आहे। उहे पखी तोखे सॾु करे था चवनि, दे ख़बर कुझु ख़्यालु थिए ई थो या न। शेर जी सूरत में चवां इहो जुमिलो, शेर पढ़ा हिकिड़ो हिन जुमिले जी सूरत में। उथी आधी रात ओ पखी लात लवने, उथी आधी रात यार पखी लात लवने, पंहिंजे ख़ालिक जो वेठा ज़िक्र कने, उथी आधी रात। पखी वक्त बे वक्त पुकारन था, यार असां इंसानन खे उथारन था। पखी वक्त बे वक्त पुकारन था, असां इंसानन खे उथारन था। कयो नज़र सभिने ॾे, हाय निहारन था। कयो नज़र सभिने ॾे, निहारन था। चवनि हाय हाय बोड़ा की न ॿुधने, उथी आधी रात। सुबुह ताईं ॾिसंदो रहो मुंहिंजा यार, 3 बजे 4 बजे 5 बजे 6 बजे फजर जी नमाज़ पढ़ण खां बाद जीअं सोजरो थियण शुरू थींदो, अचानक पखी आवाज़ करे पंहिंजे आखेरड़नि खे छॾे करे पंहिंजे बचड़नि जे रिज़्क़ रोज़ीअ लाइ निकिरी वेंदा। अदा छा तुंहिंजे मथां पखीअ जेतिरो हक़ बि ख़ुदा जो कोन्हे? ज़रा ॻाल्हि, जेकॾहिं तोखां पुछिजे त भाउ तूं निमाज़ छो नथो पढ़ी, यार टाइम कोन थो मिले, सुस्ती थी वई आहे, बसि मालिक मुआफ़ कंदो। बेशक उन मालिक जे आॾो काई देरि कान्हे, इन में कोई शक नाहे। पर सुहिणो लतीफ़ सरकार फरमाए थो, सुहिणे लतीफ़ सरकार सॾड़ो करे चयो त भर भंजू वेही अॻियां कहिड़ी कंदे ॻाल्हि, जानी मानी मोटिया वर वनी ॾेई, पोइ कान ख़बर पई त ॾाज ॾिनाऊं से केतिरो। सुहिणे लतीफ़ चवंदे ईअं बि चयो त पाण ईंदो मौत, पाण ई ईंदो मौत, पर कुझु आऊं बि अॻ भरी थियां। यार मतां चवे में भलोच त हिन कमीणीअ मां कीन थियो। अल्लाह जो कामिल वली तो असांखे जाॻाए चवे थो उन यार जे मयार खां डिॼ,
महबूब को न छॾींदो, इन में कोई शक न है। महबूब ग़ुलामन सां प्यार तो करे, कोई शक न है। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं तुंहिंजे हद जो MPA MNA केतिरो बि तोसां प्यार करे, पर जे तूं उन जो चवण न वठंदे, जेकॾहिं तूं उन जो वोट न कंदे, जेकॾहिं तूं उन जे चवण ते सॾ ते जी न चवंदे, ॿुधाए त उम्मीद रखंदे या उनखे साम्हूं ॾिसी लॼी थींदे जवाब ॾे। जवाब ॻाल्हाईंदो ॾाहो ख़ुदा खे थोरो ॻाल्हाए, जवाब ॾे लॼी थींदे या उन ॾे वधीक मलावींदे जवाब ॾे। लॼी थींदे न चवंदे छा कयां, पर जे पाण ई महिरबान थी करे सॾु करे, अब्बा मूंखे ख़बर आहे तो वोट बि कोन ॾिनो हो, मूंखे ख़बर आहे तोॾे माण्हू कयमि पोइ बि कोन आहे, सॾड़ो करायो मई पोइ बि कोन आहे, पर यार हलिया वींदे त ज़रूर, पर कंध शर्म खां झुकियल हूंदो, उते बि हेठि करे कंध बीहंदे। जेकॾहिं अॻिलो इज़त वारो चवे बाबा कंध हेठि छो थो करी, ख़ुदि ब ख़ुदि चवंदे छा कयां, मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾे, तव्हां त साईं महिरबानी कई आहे, पर मुंहिंजे यादो त मुंहिंजो ज़मीर ॻाल्हाए रहियो आहे, वोट बि न ॾिनुमि, झंडड़ो बि न हयुमि, सॾड़े ते बि कोन आयुसि, पोइ बि तव्हां कुर्ब कयो आहे, तव्हांजी महिरबानी। कोई शक न है, जेकॾहिं दुनिया जो अज़ीम इंसान मुंहिंजा दोस्त ये सभई कमज़ोरियूं भुलाए छॾींदो आहे, मुंहिंजो महबूब मदीने जो साईं त महिरबान न खां बि महिरबान आहे। उहो ग़ुलामनि खे कोन छॾींदो, पंहिंजे उम्मत खे कोन छॾींदो, उम्मत मुंहिंजे मुस्तफ़ा खे प्यारी आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾिजा, ईअं न थिए जो महबूब मुस्तफ़ा जे आॾो कंधड़ो मथे कंदे हया अचे। उन हयाव खां बचण लाइ महबूब सां प्यार कर, महबूब जे हुक्म ते लबैक जो, महबूब मुस्तफ़ा जी फरमान बरदारी कर। इंशाअल्लाह ताला जॾहिं क़ब्र में मुंहिंजो मुस्तफ़ा ॾियणो पाईंदो, ग़ुलाम चवंदो मुंहिंजा महबूब जहिड़ो आहियां तहिड़ो पर तुंहिंजो आहियां। ॾाहो थी रुगी मुंहिंजो ख़ुदा अगरि तोसां प्यार न करे हा त तो कहिड़ी सुहिणी सूरत छो ॾे हा, जवाब ॾे, जवाब ॾे। अगरि तुंहिंजा 5 पुट आहिनि, हिकिड़ो पुट तुंहिंजो चयो बि न वठे, तूं सॾड़ो करी जवाब बि न ॾे, जेको कमु चवी उनजे उबतड़ करे, अल्लाह जे घर में वेठो हुई, तुंहिंजे पैदा कंदड़ रब जो तोखे कसम थो ॾियां, हिकिड़े ॾींहुं बि बच्चो तुंहिंजो चवण न वठे, ॿिए ॾींहुं 3 ॾींहं 8 ॾींहं महीनो तुंहिंजो चवण न वठे, तोखां पैसा बि तोखां वठे, चवण बि तुंहिंजो न वठे, ॿुधाए घर मां कढंदेसि या न, जवाब ॾे, ईमानदारी सां जवाब दे। लेकिन मुझे करीम रब दे निहार, तू पंहिंजे पुट चवण न वठे त घर मां कढी छॾी, पर मुझो बेनियाज़ रब कॾहिं बि कोन चयो आहे 80 साल गुज़री विया, 60 साल गुज़री विया, 30 साल गुज़री विया, मुझे अल्लाह कॾहिं बि ईअं कोन चयो आहे त ओ मुंहिंजा बाना तूं मुंहिंजो बेफ़रमाना, मुंहिंजे फर्श तां निकिरी वञ, मुंहिंजे अर्श जे हेठों निकिरी वञ, कॾहिं बि मुंहिंजे रब कोन चयो आहे। जंहिं न चयो आहे त उन खां टिजो मथां कॾहिं ॾियोरापो ॾेई विझे, जेको एॾियूं महिरबानियूं थो करे, न अचण जे बावजूद महिरबानियूं थो करे। ॿुधाए जेकॾहिं तूं जी करे महबूब जे दरड़े ते अची त अञा वधीक महिरबान थींदो या कोन थींदो? थींदो न महिरबानी, त पोइ जवाब ॾे। यादि रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कॾहिं बि ईअं भुलिजी बि न चवंदो कर त यार मूंखे टाइम कोन्हे निमाज़ लाइ। ओ मुस्लमान भाउ, अल्लाह ताला तोखे काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ नसीब फरमाए। यदो सिकंदर फ़कीर वञे पियो न ख़ैर सां मदीने, ख़ुदा तव्हां सभिनी खे मदीनो नसीब करे, आमीन चओ।
मदीनो त मदीनो आहे, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो तो न करीम रब जे दरबार में, उन करीम रब जे दरबार में, उन करीम रब जे दरबार में जेको रुगी हिकिड़ो दफ़ो सॾु कंदो आहे, मुंहिंजो ख़ुदा उनखे 10 दफ़ा जी करे जवाबु ॾींदो आहे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए उन बुत जे पर पूजारीअ खे, उहो जेको पंहिंजे बुत खे या सनम करे सॾड़ा पियो करे, मुंहिंजे बेनियाज़ रब उन बुत जे पूजारीअ खां भुल में निंड जे झूटे में निकिरी वियो या समद, मुंहिंजे रब चयसि जी मुंहिंजा बाना, जी मुंहिंजा बाना, जी मुंहिंजा बाना। मलाइकनि चयो ओ मुंहिंजा मौला हिन भुल में सॾड़ो कयो आहे। मुंहिंजे अल्लाह फरमायो जेको भुलिजी बि मां करीम रब खे सॾु कंदो, मां न जवाबु ॾियांसि त केरु ॾींदो। मुंहिंजा मुस्लमान भाउ, मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो करीम रब 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आहे। घणनि अमड़नि खां वधीक? ॻाल्हा 70 अमड़नि खां वधीक मुंहिंजो करीम रब पंहिंजे बाने सां प्यार कंदो आहे। ज़रा गौर कजां, मां हिकिड़ी अमड़ जो मिसाल तो तुंहिंजे आॾो पेश कयां। हिकिड़ी अमड़ जो मिसाल, सुबुह जो जीजल अमड़ मियां मसूद अहमद या मक़सूद अहमद या भला फ़कीर कुर्बान जो नालो खणी वठां या मंसूर भईअ जो वठां, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुबुह जो जीजल अमड़ पैसा ॾेई मोकिलियो बचड़े खे, बचा वञी काज़ी अहमद या सकरन मां ही सामान वठी आ। बचो सॼो ॾींहुं रुलंदो रहियो। अमड़ चयो भाॼी वठी अचिजां, मझंदि पचाईंदसि। बचड़ो मझंदि जो कोन आयो। अमड़ खे कावड़ आई, अचे अॼु न छॾींदीमांसि। ॾिसां त हो मंसूर कीअं थो हेॾे दादागिरी करे, कीअं थो कुर्बान मामा जी बेफ़रमानी करे। अमड़ कावड़ी वेठी आहे, 3 पहरीअ जो टाइम थियो, अमड़ कावड़ी वेठी आहे। गौर कजां मुंहिंजे ॻाल्हि जे मथां, जीअं सिज लथो अमड़ जी कावड़ ख़त्म थी वई। हाणे मामता वारो प्यार वधी आयो। अमड़ इंतज़ार थी करे अल्लाह से ख़ैर कजां, अलाए छो मुंहिंजो बचड़ो कोन आयो आहे। इहा हक़ीक़त आहे न। मझंदि ताईं कावड़, शाम ताईं कावड़, पर जीअं जो राति थी अमड़ जी कावड़ ख़त्म थी वई। उहो मामता वारो प्यार निकिरी आयो। अंदरों चवे थी अल्लाह साईं मुंहिंजे बचड़े ॾे ख़ैर कजां। 100 महीनी जीअं थी मां घर छॾे दर ते बीठी आहे, पे थी गलियूं निहारे त केॾी महिल थो मुंहिंजो बचड़ो अचे। हर ईंदड़ खां थी पुछे त मुंहिंजो मंसूर कोन ॾिठई, मुंहिंजो कुर्बान कोन ॾिठई, मुंहिंजो मसूद कोन ॾिठई। मां पुछी रही आहे। एतिरे में अचानक मुंहिंजा दोस्त जीअं जो बचड़ो आयो, ॾिठई त अम्मा कावड़ियल हूंदी। जीअं जो आयो, अचण सां रुगी अमड़ जे पेरनि ते किरी पियो, बाबे जे पेरनि ते किरी पियो। ॿुधाए त उहा अमड़ ऐं अबो उनखे चमाटूं हणंदा या रोई पंहिंजे सीने सां लाहींदा। जवाब ॾे मुस्लमान। हे त मां तुंहिंजे घर जी ॻाल्हि कई आहे न, मां इन करे इंतिहाई हेठि लही सादे अंदाज़ सां पियो सम्झायां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सम्झण जी कोशिश कर। हिकिड़ी अम्मा, बच्चो केॾो बि बेफ़रमान आहे, पर जे मोटी अचे रोई चवे ओ मुंहिंजी अम्मा मूंखे माफ़ कर, त छा थो सम्झी? अम्मा सीने सां लाहींदी आहे न, जवाब ॾे। अम्मा कपड़ा मटींदी आहे न, जवाब ॾे। मानड़ी खाराईंदी आहे न, जवाब ॾे। उहा जीजल सॼी ज़िंदगीअ जा ॾुख मिटे बचड़े खे सीने सां लाहींदी। उहा हिकिड़ी मां हुआ। मुंहिंजो ख़ुदा त 70 अमड़नि खां वधीक तोसां प्यार थो करे। जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो करीम रब तोखे सॾे रहियो आहे। हिकु दफ़ो न, 2 दफ़ा न, ॾींहं में 5 दफ़ा मस्जिद मां तोखे सॾड़ो थो थिए, हैया अलसला, हलिया निमाज़ जी तरफ़। यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कॾहिं बि ईअं न चइजां त मूंखे निमाज़ जे लाइ टाइम कोन्हे। अल्लाह ताला तोखे काबे जो तवाफ़ नसीब करे। राति जो 2 बजे काबे जो तवाफ़ शुरू, 3 बजे, 4 बजे
24 कलाक काबे जो तवाफ रुकबो ना है। बादशाह अचन न रुकबो, पीर अचन न रुकबो, अमीर अचन न रुकबो, लेकिन काबे जो तवाफ हिकड़ी शय रोकी दिया। ओहा कहिड़ी शय आ जो जेडी मल नमाज जेला अल्लाह अकबर थींदो आ त रब जे काबे जो तवाफ भी रुकजी वेंदो आ। तो केतिरा ई विया हूंदा हथ मथे खणनि जेके अल्लाह उनखे नसीब कयो मको मदीनो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, गंज सभिनी खे अल्लाह नसीब कंदो। अज़ान ईंदो आहे, जीअं तकबीर लॻंदी आहे, काबे जो तवाफ रुकजी वेंदो आहे। तवाफ करण वारो जिथे हूंदो उते बीही वेंदो, नमाज़ शुरू कंदो आहे। ओ ख़ुदा ख़ुदा जे वास्ते सोची पोइ ॿुधा, छा तुंहिंजो कमु काबे जे तवाफ खां बि अञा वधीक ताक़त वारो आहे या घटा? जवाब ॾे, घटा। सोची पोइ जवाब ॾे न। नमाज ते टाइम कोन्हे। ओ अल्लाह जा माना ख़बरदार थी, ख़बरदार थी। ईअं न चओ त टाइम कोन्हे, ईअं कतन न चवंदो कर डोड़ी अच। यार अल्लाह जे दरबार में हली आ। जेकॾहिं आशिकन ऐं उशाकन खां पुछंदे त आशिक ऐं उशाक त ईअं चवंदा त दुनिया ॾिसी करे माण्हू चवंदा फलाणे ते रब राज़ी थियो आहे, वॾो पेजारो अथसि, फलाणे ते रब राज़ी थियो आहे, वॾो बंगलो अथसि। अल्लाह जे आशिकन वटि इहा ॿोली न आहे। पाण फरमाइनि था जंहिं ते रब राज़ी थींदो आहे उनखे पेशानी झुकाए सजदन जी तौफ़ीक़ ॾींदो आहे। असां तोखे थोड़ो नुक़सान थियो कारोबार में, अबा रब रुसी वियो। मिटन माइटन में रब रुसी वियो। आशिकन ऐं उशाकन वटि ईअं नाहे। आशिकन ऐं उशाकन वटि रब जे नाराज़ पे जी निशानी कहिड़ी आहे? चवनि था जंहिंखां रब रुसी वेंदो आहे उन खां सजदन जी तौफ़ीक़ खसे छॾींदो आहे। ईअं न कर, दाहो थी। ख़ुदा ऐं तुंहिंजे विच में कंहिंजो कुझु न वञे। तूं ख़ुदा जो ख़ुदा तुंहिंजो आहे, लेकिन अल्लाह नबी इन जे लाइ मोकिलिया त उन जो पैगाम तो ताईं पहुचाए। मुंहिंजो अल्लाह तोखां क़ुरान करीम में पुछी रहियो आहे। बस हाणे जल्द बस कंदुसि, कलाक खां मथे ॻाल्हाइणो कोन मूंखे, पर 2-3 मिंट। अल्लाह जो क़ुरान तो पढ़ा। अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझो बेनियाज़ तोखां पुछी रहियो आहे, ऐं इंसान ॿुधाए त सही उहा कहिड़ी शइ आहे जेका तुंहिंजे रब वटि कान्हे, जंहिं तोखे तुंहिंजे रब खां परे करे छॾियो आहे। हाणे जवाब ॾे, जवाब ॾे। मुंहिंजो बेनियाज़ रब थो पुछे, ऐं मुंहिंजा बाना उहा कहिड़ी शइ आहे ते तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे? कोई जवाब कोन्हे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं कोई जवाब कोन्हे, मुंहिंजो अल्लाह तो फरमाए अल्हाकुम तकासुर। ऐं मुंहिंजा बाना मां रब तो तोखे ॿुधायां, तोखे घणाईअ जे हिर्स गाफ़िल कयो आहे। ही कयां, ही कयां, ही कयां, ॿियो कुझु बि कोन्हे। बस ही कयां, बस ही कयां। सोचींदो हई औलाद लाइ ही कयां, मता मुंहिंजे बचड़नि खे सुभाणे केरु तानो ॾे। अदा ईअं आहे या न? घर में फ्रिज आणियां, मता पाड़े वारा तानो ॾियनि। घर में एसी आणियां, मता मुंहिंजे घर वारीअ खे केरु तानो ॾे। अदा मुक़ाम में जॾहिं वेंदे त अकेलो कोन हूंदे, उते बि ॻोठ अॼल आहे। मुक़ाम में पहुचंदे उते भी ॻोठ अॼल आहे। उन पंहिंजे घर लाइ बि कुझु कर, उन घर लाइ बि कुझु सोच। हिन घर में बिजली न हूंदी, पाड़े वारा तानो ॾींदा। फ्रिज न हूंदी, पाड़े वारा तानो ॾींदा। पखो न हूंदो, पाड़े वारा तानो ॾींदा। एसी न हूंदी, पाड़े वारा तानो ॾींदा। हिन दुनिया जे घर में जीअं पाड़े वारा तोखे तानो ॾींदा, ईअं क़बर में मुक़ाम में बि हिकिड़ो ॻोठ
कोट ठहला जीअं क़बर में पहुचंदे अगर उन घर जो सामान तो वट गॾु न हूंदो त उहे मुक़ाम वारा भी तोखे तानो ॾींदा। याद रखी छॾ मुजादा, मां याद रखी छॾ, तुंहिंजो टाइम घणो न वठां, मूंखे रुगी एतिरो ॿुधा हितां खां सकरंड वञण ताईं तोखे सहूलतनि जी ज़रूरत, सुवारी जी ज़रूरत आहे या न आहे? जवाब ॾे। सुवारी न हूंदी त पंधु थींदो कोन थींदो। दुकान तां सामान वठण लाइ पैसनि जी ज़रूरत आहे या न आहे? जवाब ॾे। यार ॻाल्हि त ॿुध, जॾहिं दुनिया में जीअण जे लाइ तोखे सभिनी शयुनि जी ज़रूरत आहे, क़बर में तोखे रहणो कोन्हे? खुद ॿुधा, उते रहणो कोन्हे छा? ऐं जेके सुता पिया आहिनि जवान क़बर में न आहिनि छा? पोइ उन क़बर में रहण जे लाइ कंहिं शइ जी तोखे ज़रूरत कान्हे छा? ॻाल्हि जवाब ॾे। उते कुझु बि कोन खपे छा? यादि रखी छॾ, केर बि कोन मोह अथई। हे जेके मुला ठकावत हणंदा मरी विया, मरदूद न ख़त्म न दुरुद भुलियल आहिनि, कोई कोन मोह आहे, सभु जहिड़ा आहिनि, कोई कोन मोह आहे। मुसाफ़िर आहे जेको सफ़र करे रहियो आहे, मरण जे लाइ ख़ुदा कंहिंखे बि पैदा कोन कयो आहे। यादि रखी छॾ, आलम अरवाह में तूं होए, अल्लाह हुकुम कयो अमड़ जे पेट में आए, अमड़ जे पेट मां रब हुकुम कयो ज़मीन ते आए, ज़मीन तां रब हुकुम कयो ज़मीन जे अंदरि वे, वरी ज़मीन में अंदरि पहुते वरी रब हुकुम कंदो क़यामत जॾहिं वरी ने क़बर मां उथी हशर में पहुचंदे वरी रब हुकुम कंदो, पोइ जन्नती जन्नत में, दोज़खी दोज़ख में। हे त सफ़र थो पियो करी, पंधु थो पियो करे, कंहिं तोखे चयो त मरी वियो, मरी त हो वेंदो आहे जेको हिकिड़ी जॻह ते पियो हूंदो आहे, तो त हली थो पियो, केॾी महिल अम्मा जे पेट में, केॾी महिल ज़मीन जे मथां, केॾी महिल ज़मीन जे हेठां। अल्लाह जो क़ुरान खोले ॾिस, यादि रखी छॾिजांइ, इहे भुलियल माण्हू आहिनि जेके औलिया अल्लाह। ऐं औलिया अल्लाह त छॾ, जे तूं 5 मिंट ॾी त मां तोखे क़ुरान जी आयत पढ़ी ॾियां। मुस्लमान त छॾ, पर काफ़र बि क़बर में ज़िंदा। मुस्लमान त छॾ, वली त वली आहिनि। अचरिया वलियनि जे त जिस्म जे जेको कफ़न लॻल हूंदो आहे, उन कफ़न खे बि मिटी कुझु कान अचंदी आहे। ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता, ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता। अरे मोहम्मद के गुलामों का कफन में ला नहीं होता। महबूब जे गुलामन जो त कफन भी मेरो कोन थींदो आहे। मां हिते बीहां, पोइ ते अध में ॻाल्हि छॾियमि, ज़हन में अचे वे त जेॾी महिल कुतड़ो असहाबे कहफ जे पुठियां लॻो, उहे असहाबे कहफ 309 साल निंड में पिया हा। घणा साल? ॻाल्हा गौर सभु, घणा साल? को इंसान आहे जेको एतिरो सुम्ही सघे? जवाब ॾियो। को इंसान दुनिया ते थी सघे थो जेको 8 ॾींहं कोमा में जेको हलियो वेंदो आहे? 2 साल, 5 साल, 10 साल, 20 साल, 30 साल, 40 साल, 100 साल जी तारीख़ कंहिंजी कोमा में ॿुधायो आहे? हरगिज़ कोन्हे का। लेकिन अल्लाह जो क़ुरान थो पढ़ा, वलबिसू फी कहफिहिम सलासमियत सिनीन वज़दादू तिस्आ। मुझो अल्लाह तो फरमाए 309 साल उन गार में सोने ईसा अलैहिस्सलाम जा आशिक निंड पया हा। छा पया हा? गल छा पया हा? निंड। नबी हा चओ न, गल नबी हुया चओ न, केर हुया चओ? नबी जा गुलाम हुया। अज़ीज़ान मन
हाणे थोड़ो अॻिते वध 309 साल अल्लाह जे नबीअ जा गुलाम इए आसमान जे हेठो कुरान करीम क्लियर तो चवे वहुम फी फजवतिन मिनहु मथो जबल भी न हुयो खुलियल आसमान में हुया 309 साल 309 दफा सीउ भी आयो 309 दफा उन्हारो भी आयो हुया भी खुलियल मैदान में न उस असर कयो न छाव असर कयो पर उन्हनि जा कपिड़ा भी मेरा कोन थिया जॾहिं 309 साल खां पोइ थिया क़ाल क़ाइलुम मिनहुम क़ालू लबिस क़ालू कम लबिस्तुम क़ालू लबिसना यौमन औ बअद यौम पुछो वियो केतिरो वक़्तु तव्हां हिते सुता हो चवनि था हिकिड़ो ॾींहुं या कुझु घड़ियूं मां तोखां थो पुछां 309 साल गुज़री विया मुंहिंजे सुहिणे नबी ईसा जे ग़ुलामनि ईअं महसूस कयो ॼणो हिकिड़ी राति निंड करे उथिया हो सुभान अल्लाह घणा 100 साल ॻाल्हा कपिड़ा बि ख़राब कोन थिया जिस्म खे मिटी बि कान लॻी थक भी कोन थियो हल वधो पोइते भला उहे त इंसान हन अल्लाह जे क़ुरान खां पुछ रब जो क़ुरान तो ॿुधाए उन्हनि सां गॾु जेको कुतड़ो हुयो अगरि ॻाल्हि रहिजी वे चढ़ी आई दिमाग़ ते उन्हनि सां गॾु केरु हुयो अल्लाह जो क़ुरान पियो ॿुधाए कल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद उन्हनि सां गॾु हिकिड़ो कुतड़ो हुयो जेको दरड़े ते टंगू टेड़ियो सुतो पियो हो रब क़ुरान में बयान करे छॾियो सुभान अल्लाह काॾे कुतो काॾे क़ुरान जवाब ॾे काॾे कुतो काॾे क़ुरान कीअं क़ुरान में रब मौज़ू बनायो आहे मां क़ुरान पढ़ा सयक़ूलून सलासतुन चवण वारा चवंदा असहाबे कहफ 3 हुया रब जो क़ुरान सयक़ूलून सलासतुन राबिउहुम कल्बुहुम मां रब तो चवां जे 3 असहाबे कहफ हुया त चौथो उन्हनि जो कुतो हुयो वयक़ूलून खमसतुन दुनिया चवंदी त असहाबे कहफ 5 हुया मां रब तो चवां सादिसुहुम कल्बुहुम जेकॾहिं 5 असहाबे कहफ हुया त 6 उन्हनि जो कुतो हुयो वयक़ूलून सबअतुन सामिनुहुम मां अल्लाह तो फरमाया जे दुनिया चवे त सहाबे कहफ 7 हुया मां रब तो चवां त 8 उन्हनि जो कुतो हुयो सुभान अल्लाह जवाब दे काॾे कुतो काॾे क़ुरान जवाब दे एडी इज्जत उन कुत्ते खे अल्लाह ॾिनी एतिरी इज्जत ॾिनी जो 309 साल उन अल्लाह जे नबीअ जे ग़ुलामनि खे त कुझु कोन थियो उञ न लॻी बुख न लॻी लेकिन क़ुरान करीम गवाही ॾेई रहियो आहे उहे 309 साल उन कुत्ते जो बि रब वार विंगो कोन कयो 309 साल कुत्तो बि बुख ते जहिड़ो हुयो कुत्तो बि उञ न उनखे बुख लॻी न उञ लॻी राज़ कहिड़ो आहे रब तो चवे जे मुंहिंजे आशिकनि सां न पांधु पाईंदे जे न उन्हनि जे क़दमनि में चंबड़ी पवंदे जे न उन्हनि जी ग़ुलामी क़बूल कंदे त मां रब तो तोखे ॿुधायां त मां रब थी करे क़ुरान में बयान थो कयां त जेकॾहिं कुत्ते जहिड़ो जानवर बि मुंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि जे दरड़े ते लड़की पवंदो आहे त मां अल्लाह हुन कुत्ते खे बि क़ुरान जो मौज़ू बनाए छॾींदो काॾे कुतो काॾे क़ुरान मुंहिंजो रब तो फरमा ऐं मुंहिंजा बांधा मां अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब नबी सां एतिरो त प्यार कयो आहे जे मुंहिंजे महबूब नबीअ जो ग़ुलाम थी वञी न मौज़ू घणो टिड़ी वियो मां उनखे क्लोज़ कयां छो त मूंखे एतिरो मौज़ू टेड़णो कोन हुयो पर टिड़ी वियो तो मां अर्ज़ कयां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां क़ुरान करीम जी जेका आयत पढ़ी उन ते मोटी थो अचां लेकिन जुमिलो वरी दोहरायां थो त यार हो पीरीअ वटि या कजु पीरियनि जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे जहिड़ो आहीं तहिड़ो न तूं मालिक साईं जो आहीं मालिक तुंहिंजो आहे मालिक सभु कंहिं में वसे थो यादि रखी छॾ एतो असां वटि दुनिया जे लेवल ते हे अमीर आहे रईस आहे फलाणो आहे फलाणो आहे फलाणो आहे तो असां वटि इज़त दुनिया जे लेवल ते आहे
हुस्न जे लेवल ते आ, जवानीअ जे लेवल ते आ, इल्म जे लेवल ते आ, पर मुंहिंजे करीम रब जे दरबार में इज़त फ़क़त हिन दिलनि जे लेवल ते आ। ग़रीब खे बि रब दिलि साॻी ॾिनी आहे, अमीर खे बि रब दिलि साॻी ॾिनी आहे, पीर खे बि ॾिनी आहे, फ़क़ीर खे बि ॾिनी आहे। अल्लाह फरमाए थो, मुंहिंजा बाना मस्जिद में तूं निमाज़ पढ़ण लाइ अच, मां रब खे ॻोल्हण लाइ न। मां रब मस्जिद में न मिलंदो मैं, मंदर वारनि खे मंदर में न मिलंदुमि, हारीअ खे बनीअ में न मिलंदुमि। रब तुंहिंजे ज़मींदार खे, आफ़ीसर किथे बि रब चवे थो मूंखे ॻोल्हींदो त ॿिए हंधि न मिलंदो मां रब त बना तोसां गॾु आहे, तूं पंहिंजे पाण में ॻोल्ह त मां रब तोखे मिली पवां। रब तोसां गॾु आहे, जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो ख़ुदा तोसां गॾु आहे, ख़ुदा बि तोसां गॾु आहे, महबूब मुस्तफ़ा बि तोसां गॾु आहे। अञा तोखे टियों छा खपे? अदा तोखे अञा ॿियो छा खपे? यादि रखी छॾ, राति ॾींहुं सोचींदो त औलाद लाइ कयां, औलाद लाइ कयां, औलाद लाइ कयां। बेशक कर, पर कुझु पंहिंजे लाइ बि त कर न मिठा। तुंहिंजो जिस्म जो बि त तुंहिंजे मथां कुझु हक़ आहे या कोन्हे को? तुंहिंजे जिस्म जो बि तुंहिंजे मथां हक़ आहे, पंहिंजे लाइ बि कुझु कर। छा कर पंहिंजे लाइ? ॿियो कुझु नथो करे सघी, यार जो प्यार त अंदर में पैदा कर न, महबूब जी मोहब्बत त अंदर में पैदा कर न। हाणे प्यार ऐं मोहब्बत जी दावत आशिक़ राजपर बि करे थो त मां वॾो प्यार करण वारो हाँ, मंसूर मंगियो बि दावत करे थो त मां महबूब जो वॾो आशिक़ हाँ। लेकिन मुंहिंजा दोस्त दावा जे लाइ दलील जो हुजणु ज़रूरी आहे। दलील कहिड़ो आहे? चओ त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उहो उनजे हर अदा खे पसंदि कंदो आहे। ईअं आहे या न? ईद जो ॾींहुं थींदो आहे, हिकिड़ो दोस्त ठोड़ो त 5 दोस्त ॿिया बि ठोड़ा। अबा ईद जॾहिं तव्हां सां त ख़ैरु आहे, चई बसि दोस्त ठोड़ कराई त असां हाणे ई दोस्त ठोड़ा। हिकिड़ो दोस्त ईद जे ॾींहुं जे कारो वॻो त हड़ीनी खे कारो वॻो, जे हिकिड़े खे ॻाढ़ो टोप त हड़ीनी दोस्तनि। छो भाउ? अबा दोस्त हो न, जीअं दोस्त कंदो तीअं असां हक़ आहे, इन में कोई शक न आहे। त दोस्त चइबो ई उनखे आहे जो जंहिं ॻाल्हि में यार राज़ी उन में पाण राज़ी। त मां तोखां थो पुछां त छा तोखे महबूब मुस्तफ़ा जो प्यार न खपे? जवाबु ॾे मूंखे, तोखे पंहिंजे रब जो प्यार न खपे छा? दा यादि रखी छॾ, जन वटि आहीं इहे आरज़ी अथई छॾे ॾींदई। ऐं दुनिया सां प्यार करण वारा इहो औलाद जंहिंजे लाइ रातिनि जूं रातियूं, ॾींहंनि जा ॾींहं कमाए 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 जड़ निकिरी वई आहे। जेॾी महिल न दम परवाज़ थींदो आहे त ओ मुस्लमान भा गौर कर, इहे पुट तड़ ॾियारण लाइ बि तयारु कोन हूंदा आहिनि। मौलवीअ चवारो कर बाबे खे वेझार, मौलवीअ जाॾो फटे त रखी पाण परे खां वेठो मिड़े ईअं मिचका करे, अड़े तूं वफ़ादार आहीं त लही आहे न मैदान ते, सॼी ज़िंदगी पीउ तुंहिंजे लाइ कमायो आहे। अॼु पीउ खे वेझारण लाइ बि तयारु कोन्हे, छो जो मूंखे डपु थो लॻे, सॼी उमिरि पीउ तो लाइ कमायो, अॼु तोखे डपु थो लॻे। इहा त वफ़ा आहे जंहिंजे लाइ राति ॾींहं थो विञई। ओ चरिया राति ॾींहं तूं न विञा, रुॻी राति जा कलाक मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़, जिते क़बर में सभु छॾे वेंदे मुंहिंजो मुस्तफ़ा उते बचे दीदार कराई। यारी रख वफ़ादार सां। औलाद हा मता सुभाणे चवंदो मौलवी झले वियो त औलाद लाइ कुझु न कयो, कयो औलाद लाइ कयो, बेशक कयो, लेकिन पहिरीं पंहिंजे क़बर लाइ कयो। यादि रखी छॾियो, असां तव्हां थोरो गौर कयो, तव्हां असांजा वॾा बि दुनिया तां गुज़री विया, उन्हनि वटि छा हुयो वॾा, ऐं अॼु तो असां वटि छा आहे? साम्हूं रखो, तव्हांजा असांजा वॾा वीचारा ईअं बसर भञी मानी खाई विया, तव्हां असां 10 ताम था पिया खाऊं। रब साॻियो आहे या मटियो आहे? ॻाल्हायो वॾा, साॻियो रब आहे न। उहो साॻियो रब जेको तुंहिंजे असांजे अबे अमा जो नसीबु हो उन्हनि खे ॾिनई, जेको तुंहिंजो असांजो नसीबु आहे तो असांखे, छा तो असांजे औलाद खे उहो कोन ॾींदो छा? अल्लाह जा कामिल वलीअ फरमाईंदा आहिनि, गौर सां ॿुधिजां, अल्लाह जा कामिल वलीअ फरमाईंदा, अगरि तुंहिंजो औलाद नेक सालिह आहे त पोइ तोखे फ़िक्र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? केरु दुनिया में दोस्त खे छॾींदो आहे छा? अदा दोस्त खे छॾींदो आहे छा? कोन पोइ ख़ुदा पंहिंजे आशिक़नि खे छॾींदो छा? अगरि तुंहिंजो औलाद सालिह न आहे त तोखे हुनजी फ़िक्र करण जी ज़रूरत बि न आहे। मुस्लमान तूं पंहिंजी क़बर छॾा, तूं पंहिंजी क़बर खे बचा। हाणे पंहिंजी क़बर खे बचाइण जो तरीक़ो रुॻी निमाज़ कान थिए, मता सोची त बसि रुॻी निमाज़ पढ़े त क़बर न, निमाज़ फ़र्ज़ आहे। ऐं यादि रखी छॾ, निमाज़ रोज़ो ज़कात हजी हो कर्ज़ आहे।
कर्ज़ इज़त सां ॾींदे तॾहिं बि ठीकु आहे, न त वठण वारो पछाड़ी में पुलिस खे घुराए पादर हणी बि कर्ज़ वठंदो आहे। इहा सचा या न? निमाज़ फ़र्ज़ कर्ज़ अथई, ॾियणो अथई। इबादत अञा ॿी आहे, उहा कहिड़ी आहे? उहो अलाह जे मख़लूक़ सां प्यार कर, ग़रीबनि सां प्यार कर, मिसकीननि सां प्यार कर, कंहिं बेवह औरत जी मदद कर, कंहिं ॾुखायल यतीम जे दिलि खे सहारो ॾे, कंहिं बेसहारे कंहिं मज़लूम जी मदद कर, कंहिं बीमार खे बीमारीअ में टेकड़ी ॾे, कंहिंजी न्याणी शादीअ जे इंतज़ार में वेठी आहे, उन वटि ॾाज लाइ पैसा कोन, उन खे ॾाज में ॾे। ओ ख़ुदा जा बाना, इंसान त इंसान आहे। राबिया बसरी अलाह जी नेक सालिह बांधड़ी आहे, ख़ुदा जी आबिद ज़ाहिद बांधियाणी आहे, ख़ुदा जो ज़िक्र करण वारी आहे, लेकिन उनखे कमाल मंज़िल जेका मिली ही कीअं मिली ही? रस्ते में वींदे वींदे हिकिड़ो कुतीअ जो बलहरड़ो ॾिठई जेको वञी आख़िरी पसाह खणी रहियो हो। अलाह जी नेक बानी पाणी ॻोल्हणु शुरू कयो, ड्रोड़ी हेॾे पाणीअ लाइ, ड्रोड़ी हेॾे पाणीअ लाइ, ॾिठई त हाओ ॿेली अॻियां को खूह हुआ, उन मां पाणी कीअं कढां ॾोइलो कोन हो। पंहिंजो मथिड़े जो रओ लाहे उन में ॿुधा दोस्त अज़ीज़ को पथर ॿधी हेठि करे उन मां पाणी कढी वात में गुरड़ी गॾु करे अचे उन बलहरड़े जे मथां थी छॾे। उन बलहरड़े खे थोरो साह पइजी वियो, बलहरड़ो हलणु लॻो, रब उनखे पंहिंजे अर्श जा दीदार कराए छॾिया। काॾे कुतीअ जो बचड़ो, काॾे ख़ुदा जो करम। ख़ुदा राज़ी थींदो आहे। यादि रखिजा, निमाज़ पढ़ी कंहिं ते थोरो नथो करी, नथो पढ़ी तॾहिं बि कंहिं ते थोरो नथो करी। इहो फ़र्ज़ अथई, कर्ज़ अथई। वरी थो चवई त निमाज़, रोज़ो, ज़कात, हज इहो कर्ज़ अथई। सुठा माण्हू कर्ज़ फज़ीलत में ॾेई छॾींदा आहिनि। दुनिया जो दस्तूर आहे त सुठो माण्हू कर्ज़ पंहिंजो फज़ीलत में ॾेई छॾींदो आहे, पर जेको न कर्ज़ खणी वरी न ॾींदो आहे त ख़बर अथव त कर्ज़ ॾे, बाक़ी इबादत करणी अथई त ग़रीबनि जी मदद कर, यतीमनि जी मदद कर, कंहिं ॾुखायल जो सहारो बणिजी पओ, कंहिं मज़लूम जी दुआ हासिल कर। ॾिस त मुंहिंजो साईं कीअं थो तुंहिंजे मथां राज़ी थी पवे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जा बानड़ा क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कंहिं टाइम मां ॾाढो माफ़ कजो घणो वठी वियुसि तव्हां खां कलाक जे एवज़। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, वलहु अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक। रब तो फरमाए, जॾहिं गुनाहनि जा पंहिंजे मथां अंबार करे छॾियो, गुनाहनि जा पंहिंजे मथां ढेर करे छॾीन, मुंहिंजा मुस्तफ़ा चवीन त तो महबूब जे दड़े ते हलिया अचनि। जीअं न पाणी जिस्म जे मथां मिटी लॻंदी आहे त माण्हू काॾे वेंदो आहे? छो तव्हां जिस्म जी मिटी कोन लाहींदा हो छा? जिस्म ते जॾहिं मिटी लॻंदी आहे त माण्हू काॾे वेंदो आहे? छो पाणीअ जे तरफ़ वेंदो आहे न। पाक पाणीअ ॾे वेंदो आहे या पलीत पाणीअ ॾे वेंदो आहे? छो त पाक पाणी इंसान जे जिस्म जी मिटी लाहींदो आहे। जीअं न जिस्म जी मिटी लाहण लाइ पाणीअ जो हुजणु ज़रूरी आहे, मुंहिंजो रब थो चवे त तव्हां वटि गुनाहनि जा अंबार थी वञनि त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दड़े ते हलिया अचो। त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दड़े ते जेको ईंदो आहे न, मुंहिंजो अल्लाह उन जे जिस्म ते गुनाहनि जो बार बाक़ी कोन छॾींदो आहे। हाणे तुंहिंजे आॾो हिकिड़ो सुवालु पैदा थियो, कहिड़ो? त ग़रीब हां 1.5 लख किथां आणिया? सिकंदर त सेठ माण्हू आहे, बचड़ा वठियो वञे थो मदीने। इहो ई सिकंदर आहे न जेको वञे थो, उहो त बचड़ा वठियो वञे थो मदीने, सेठ माण्हू आहे। गॾह गाॾे वारे सोचणु शुरू कयो, मौलवीअ बि ॾसियो त गुनाह बख़्शिराइण लाइ रब चए थो महबूब जे दड़े ते अचो। हाणे मां ग़रीब काॾे वञा? अच त मां तो तोखे ॾस ॾियां। कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में, गलत कहते हैं मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। मुंहिंजो मुस्तफ़ा तो सां गॾा, मुंहिंजो मुस्तफ़ा तो सां गॾा। रुगी तूं पंहिंजे पाण खे पुनल सां गॾु कर। मां नथो चवां, अच सुण लतीफ़ सरकार खां पुछी ॾे, छो त मुंहिंजे सुण लतीफ़ सरकार फरमायो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, महबूब गॾु बि आहे पर महबूब परे बि आहे। जेके माण्हू चवंदा आहिनि त महबूब गॾु कोन्हे, उहे बि सचा आहिनि। यादि रखी छॾिजां,
ऐं जेके चवनि था त महबूब गद्दा उहे बि सचा आहिनि। तूं चवंदे त महबूब जे लाइ ॿ ॻाल्हियूं कीअं यादि रखी छॾ। मां नथो चवां सुहिणो लतीफ़ सरकार छा थो फरमाइनि था के वेझड़ा बि दूर अल्लाह के दूर बि औदा सुपनी के वेझड़ा बि दूर के दूर बि औदा सुपरी के चढ़न न चित ते के विसरन न मूर जिय में गुंडी पूर तीअं मूसी बाणा सुपरी। जेके चवनि था महबूब गॾु कोन्हे वाक़ई उन्हनि सां गॾु कोन्हे, पर जेके चवनि था महबूब गॾु महबूब उन्हनि सां गॾु आहे। हिकिड़ी ॻाल्हि कयां 8 थी विया 1.5 कलाक गुज़री वियो। सिहत जे हवाले सां मुंहिंजे लाइ हलणु सही कोन्हे। बसि हिकिड़ी ॻाल्हि थो कयां हज़रत ख्वाजा कमरुद्दीन अल्लाह जे कामिल वलीअ जी ॻाल्हि करे बसि था कयूं। नालो यादि कयो। नालो छा त हज़रत ख्वाजा अल्लाह जो कामिल वलिया मुरीद आयो मुंहिंजा साईं हज करण थो वञा मूंखे दुआ फरमायो। पाण फरमायो बच्चा 5 मिंट बीह। ख्वाजा कमरुद्दीन रहमतुल्लाह अलैह अंदर विया कफन जो कपिड़ो खणी आया। छा जो कपिड़ो? छा जो कपिड़ो? कफन जो कपिड़ो। ख्वाजा कमरुद्दीन कफन जो कपिड़ो खणी मुरीद जे हथ में ॾिनो। पाण फरमायो बचड़ा जी मुंहिंजा साईं जॾहिं हज करे महबूब जे दरड़े ते सलाम पढ़ण जे लाइ अची त हे मुंहिंजो कफन जो कपिड़ो हज में रखी करे मुंहिंजा महबूब खे सलाम चइजां। सलाम पढ़ी करे पोइ कफन जो कपिड़ो खणी करे मदीने जे गलियुनि में हलियो वञिजां। काॾे वञिजां? मदीने जे गलियुनि में हलियो वञिजां। मुरीद पुछो साईं आबे ज़मज़म सां धोई अचां? बच्चा न। काबतुल्लाह शरीफ़? बच्चा न। काॾे कयां? पाण फरमायो बच्चा मदीने जे गलियुनि में हलियो वञिजां। जंहिं बि जॻह ते मदीने जे गलियुनि में को पुतड़ो ईंदे ॾिसी मुंहिंजो कफन आॾो विछाए छॾिजां त मदीने जो पुतड़ो पैर रखे उहो कफन मूं ॾे मोटाए खणी अचिजां। ग़ुलाम हैरत में मदीने पाक में पहुतो हज मुकम्मिल करे आखिरी सलाम पेश करे मुर्शिदन जो कपिड़ो खणे थो कफन वारो मदीने जे गॾनि में थो वञे। जीअं जो वियो ॾिठई हिकिड़ो न गंज कुतड़ा पिया आॾो अचनि। ख़ुशि थियो ॾाढो कफन विछाए छॾी। कफन जीअं जो विछाई जीअं जो कुतड़ा आया जेको अॻियों कुतड़ो हुयो उन कदम मथे करे वरी पोइते करी मुहड़ पोइते करे सभई वापसि हलिया विया। उन आशिक अखियुनि ॾिठो अहवाल थो पंहिंजे मुर्शिदन करीमन खे ॾे त मदीने जे कुतड़नि खे बि ख़बर पई त ही कफन आम माण्हूअ जो नाहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे सचे ग़ुलाम जो आहे। जीअं कुतड़ा मोटिया सदन जे ग़ुलाम कफन खणी हंज में रखियो। उन कुतड़नि जे पोयां लॻी करे कुतड़ा डोड़ण लॻा। पाण बि मदीने ॾे मुहड़ करे गुंबज़े ख़ज़रा ॾे थो चवे ओ मुंहिंजा महबूब जेकॾहिं तुंहिंजे शहर जे कंहिं कुतड़े कदम न रखियो त मां मुर्शिद खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। ओ मुंहिंजा महबूब हिन कुतड़नि खे हिदायत ॾे सम्झा त हे कुतड़ा हिन कफन जे मथां पेरड़ो रखनि। कुतड़ा अखियुनि जे आॾो गुज़री विया। हे फ़क़ीर ॿीअ गलीअ में वियो ॾिसे त कुतड़ा साम्हूं पिया अचनि कफन विछाए थो छॾे। कुतड़ा आया हिकिड़े कुतड़े पंहिंजो पेर कफन ते रखी करे हिन फ़क़ीर ॾे निहारे इशारो ॾिनो त हाणे खणी वञ तुंहिंजी रब दुआ क़बूल करे छॾी आहे। मदीने पाक जे अंदरि शहरनि ऐं गलियुनि में
झंग में जेके रहण वारा कुतड़ा हन उन कुतड़नि खे बि ख़ुदा एतिरी इज़त ॾिनी आहे जो उन्हनि खे बि ख़ुदा इहो मालूम कराईंदो आहे त हे मुंहिंजे महबूब जा आशिक़ ऐं दीवाना आया आहिनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब परे नाहे महबूब तोसां गॾु आहे बसि रुॻी तूं अॼु जो अॼु तयारी कर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते कसरत सां दुरूद पढ़ महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ आदीअ जो उथी करे ख़ुदा तौफ़ीक़ जी तहजुद जी नमाज़ अदा कर मदीने तय्यब ॾे मुहड़ करे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ी ऐं मुंहिंजे महबूब जे दरबार में दुआ घुर ॾिस त मुंहिंजो महबूब कीअं थो तुंहिंजूं दुआऊं क़बूल करे छो त मुंहिंजो रब बि फरमायो त महबूब तुंहिंजे दरड़े ते अचनि दरड़े तुंहिंजे ते अचनि फस्तगफिरुल्लाह माफ़ी मां रब खां घुरनि मौला ॾोह तुंहिंजा कयासीं माफ़ी महबूब जे दर ते रब थो चवे जेको महबूब जो आहे उहो मुंहिंजो आहे जेको महबूब जो न आहे उहो मुंहिंजो बि न आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने तय्यब वींदड़नि खे महबूब जे दर ते अदब सां रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे महबूबनि जे दरड़े जी हाज़िरी नसीब फ़रमाए हाणे आख़िरी तव्हांखे हिकिड़ो वज़ीफ़ो सवलो ॿुधाए वञा सफ़ा सवलो कमु वॾो ॾेखारींदो कहिड़ो तव्हां मां केरु आहे जेको चाहे थो त घर जी बेबरकताई ख़तमु थिए सभु चाहियो था जेको चाहे थो त घर जूं परेशानियूं ख़तमु थियनि जेको चाहे थो त घर में बरकत पैदा थिए सभु चाहियो था न त पोइ आसान तरीक़ो आहे राति जो सुम्हण महिल मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी पाण बि कलमो पढ़ी पोइ सुम्ह पंहिंजे बचड़नि खे बि कलमो पढ़ाए पोइ निंड कर अदा कलमो ढिघो आहे नंढड़ो आहे जे कंहिं चोर खां कंहिं पुछो न चइबो आहे ॾे ख़बर चोरी कई थी चई न चई साख खणंदे चोर चयो अलाए कहिड़ी शाख था चवनि अलाए हीअ शाख अलाए हूअ शाख कीअं चई मूंखे ॾेखारियो तव्हां चओ छा था त हुननि जो क़ुर पाक ते हथु रखियो त खिली चेड़ा त 20-25 मुंहिंजे मथे ते रखी छॾियो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾिया कलमो नंढड़ो आहे वॾो चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो आहे न कलमो पर मुल्ला पढ़ंदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दीवाना आशिक़ पढ़ंदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यादि रखिजां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद वक़्तु मुंहिंजे हुज़ूर जे आल खे न विसारजां यादि रखी छॾिजां केतिरी बि इबादत कंदे पर जे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे आल सां प्यार न कंदे त तुंहिंजी इबादत रब तुंहिंजो मोटाए बूथ ते उछलाए हणी छॾींदो छो त निमाज़ में निहार निमाज़ में क़ुरान पढ़ी सुभान रब्बियल अज़ीम चई सुभान रब्बियल आला चई सभु कुझु चई अचे जेॾीमहिल अतहियात में गोॾा भॼी वेठे रब चई त मुंहिंजे महबूब ते सलाम कर तो चयो अस्सलामु अलैका अय्युहन नबी सलाम कई रब चयो हाणे महबूब ते सलाम कई हाणे मुंहिंजे महबूब ऐं मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला ॻाल्हाए मुहम्मद व अला आल मुहम्मद मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि ते दुरूद अञा थोरो अॻे हिसे खे थोरी रोशनी विझां टाइम घणो थी वियो आहे कुझु मुल्क में मुल्ला पैदा थिया आहिनि जेके मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अमड़ ऐं अबे जे लाइ बि ज़ालिम ज़ुबान दराज़ी था कनि सुहिणे अलीउल मुर्तज़ा जे अबे ऐं अम्मा जे लाइ बि ज़ुबान दराज़ी था कनि हिकिड़ी ॻाल्हि इन दुरूद में थो ॿुधाई मां ॿाहिरि नथो कढां दुरूद में छा पढ़ंदो हुई अल्लाहुम्मा सल्लि अला ॻाल्हाए मुहम्मद व अला आल मुहम्मद पहिरीं इते बि छा थो चए मुंहिंजा मौला सलामती रहमतूं मोकिल महबूब मुस्तफ़ा ऐं उनजे आल उनजे आल जे मथां आल मां मुराद छा आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी आल किथों शुरू थी आहे चओ अलीउल मुर्तज़ा ऐं अम्मा फ़ातिमत ज़हरा ॿिन्ही जे दरमियान मां जेके बचड़ा आया उहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी ॻाल्हि आहे हाणे हसनैन करीमैन जे तवसुल सां क़यामत ताईं जेके बि इन सिलसिले मां ईंदा सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जी आल आहिनि हर मुस्लमान निमाज़ में दुरूद महबूब मुस्तफ़ा ऐं उनजे
भला जे न पढ़े त नमाज़ थींदी? ॻाल्हाए बि न। अच्छा हाणे इते अचण खां पोइ छा चवंदो हुई? कमा सल्लई त ॿुधा कमा अला इब्राहिम व अला आल इब्राहिम। हाणे महबूब मुस्तफ़ा जे आल खे त सम्झी वे सिधो सो त महबूब मुस्तफ़ा जी आल कहिड़ी आहे, पर अॼु तोखे ॿुधायां थो सजण साईं जो फ़क़ीर थो ॿुधाए त हज़रत इब्राहिम जी आल कहिड़ी आहे। जवाबु ॾे, तवजह कर। इन ज़ालिमनि मुल्हड़नि जो मुंहुं बंदि करण जे लाइ इहो हिकिड़ो ई जुमिलो तुंहिंजो एटम बम खां वधीक आहे। उनखे चवीस त ज़ालिम हिकु दफ़ो न ॿ दफ़ा निमाज़ में महबूब मुस्तफ़ा ऐं उन जे आल ते दुरूद थो पढ़ी, हज़रत इब्राहिम ऐं उन जे आल ते दुरूद थो पढ़ी। हाणे मूंखे ॿुधाए त महबूब मुस्तफ़ा जी आल कहिड़ी आहे ऐं सोणे हज़रत इब्राहिम जी आल कहिड़ी आहे? महबूब मुस्तफ़ा जी आल त हसनैन करीमैन खां शुरू थी। हाणे ॿुधाए त सोणे हज़रत इब्राहिम जी आल जेका हज़रत इस्माइल खां शुरू थी, उन में केरु थो चए मुंहिंजे मुस्तफ़ा जी आल क़यामत ताईं सैयद सादात आल आहे? मूंखे जवाबु ॾे त हज़रत इब्राहिम जी आल किथां खां शुरू थी? चओ हज़रत इस्माइल खां। किथे थी एंड करे? जवाबु ॾे। चओ त असांखे जवाबु मिली वियो। मदीने जे साईं फरमायो त मां पंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी दुआ, छा आहे पंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी? मुंहिंजे मुस्तफ़ा जो ॾाॾो हज़रत इब्राहिम आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जो ॾाॾो हज़रत इब्राहिम आहे, तो हज़रत अब्दुल्लाह जो छा थिए? वो हज़रत अब्दुल मुत्तलिब। जवाब हज़रत अब्दुल मुत्तलिब जो छा थिए? सोने हाशिम जो छा थिए? अरे ख़ुदा तुंहिंजो को सवलो करे। यादि रखो हज़रत अली साईं जे अमड़ जे नाले जी ख़बर अथव? फातिमा बिन्त असद। सभु चुप थी वियो। हज़रत अली साईं जे अमड़ जो नालो आहे फातिमा बिन्त असद। छा फातिमा बिन्त असद? चो त अम्मा फातिमा हसनैन करीमैन जी अम्मा फातिमा, उहा फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एॾे गौर सां ॿुधजां, जेके वणई वञी दुनिया जा फ़क़ीह ऐं मुफ़स्सिर ॻोल्ह। फातिमा बिन्त असद सोणे अलीउल मुर्तज़ा जी अमड़ आहे। उन जॾहिं न दुनिया छॾी आहे, उन जी जॾहिं क़बर तयार थी आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं फातिमा बिन्त असद जे क़बर में सिधा सुम्ही ॾिसनि था। सिधा सुम्ही उन खां बाद में ॿाहिरि निकिरी अम्मा फातिमा बिन्त असद खे पंहिंजे हथड़नि सां खणी उन लहद में लाहीनि था। मां तोखां थो पुछां मुस्लमान, जवाब ॾे मूंखे। जंहिं फातिमा बिन्त असद खे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे हथड़नि सां लाहे, उहा इज़त वारी आहे या कान्हे? जवाब ॾे। क़ुरान जी हिकिड़ी आयत पढ़ां, हिकिड़ी आयत थो पढ़ां बसि, वधीक छो तबियत ठीकु न आहे, मूंखे घणो ॻाल्हाइणो कोन, घणो ॻाल्हाए वियो आहियां मां। लेकिन क़ुरान जी आयत पढ़ां इन ज़ालिमनि जो मुंहुं बंदि करण जे लाइ, जेके सोणे अलीउल मुर्तज़ा जे बाबा जे मथां चीच खणंदा आहिनि। यादि रखो असां जेके सोणे दिलबर दस्तगीर जा मुरीद आहियूं न, पीरनि जे पीर जा मुरीद आहियूं, पोइ जंहिं बि अल्लाह जे भले, मां सजण साईं जो मुरीद आहियां, को साईं मशहूरनि वारे जो मुरीद हो, को साईं लोड़े वारे जो मुरीद हो, को साईं ख्यारीअ वारे जो मुरीद हूंदो, को साईं छतन शाह जो मुरीद हूंदो। जंहिं बि वलीअनि जा मुरीद हो, सॼो तालुक़ हली पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर सां मिलंदो आहे। ऐं उहो सिलसिलो सोणे अलीउल मुर्तज़ा, छो त तमामु जेका विलायत आहे शेर ख़ुदा खां हली आहे। त मां अर्ज़ु कंदो हलां त उन्हनि ज़ालिमनि जे लाइ मां हीअ क़ुरान जी आयत थो पढ़ां। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे त या अय्युहर रुसुल, ऐ मुंहिंजा रसूलो, या अय्युहर रुसुल कुलू मिन अत्तय्यिबात। अल्लाह ताला तो फरमाए त पाक खाधो खाइजो। रसूलनि खे अल्लाह छा थो फरमाए? ॻाल्हाए ॻाल्हाए छा थो फरमाए? पाक खाधो खाइजो। भला नबी अमड़ जे पेट में नबी न हूंदो आहे छा? ॻाल्हाईंदा छो? तव्हांखे पक कान्हे, शायदि मां घणो मथे थो ॻाल्हायां, मूंखे हेठि ॻाल्हाइणु घुरिजे। अमड़ जे पेट में बि नबी हूंदो आहे, ज़मीन ते ईंदे बि नबी हूंदो आहे, आलम अरवाह में बि नबी हूंदो आहे। मुंहिंजो सुहिणो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरा साल सुहिणे अबू तालिब जे घर में खाधो पीतो? मूंखे जवाबु ॾे। तूं सुहिणे अबू तालिब ते चीचू थो खणी ॾाहो थी। ईअं न कर। अबू लहब जेकॾहिं मुंहिंजे महबूब जे आमद जे ख़ुशीअ में रुॻी पंहिंजे बानीअ खे थो चवे त तूं आज़ादु आहीं, रुॻी चीच जो इशारो थो ॾे
तो उन्हें चीच मां उहा सूमर जी रात सूमर जो ॾींहुं खीर थो वहे अबू लहब ते अज़ाब नथो थिए। मुझे महबूब मुस्तफ़ा जो निकाह कंहिं पढ़ियो, मुझे महबूब मुस्तफ़ा जो अम्मा ख़दीजतुल कुबरा सां रिश्तो कंहिं तय करायो, मुझे महबूब मुस्तफ़ा जो चाचो सोणो अबू तालिब मुझे मुस्तफ़ा सां केतिरो प्यार कंदो हो तोखे अंदाज़ो बि कोन्हे को। पंहिंजे बचड़नि खे मानी खाइण कोन ॾींदो हो जेसिताईं मुंहिंजो मुस्तफ़ा न ईंदो हो। मौक़ो मिलियो तो इंशाअल्लाह ताला करे को शान आले रसूल जे मौज़ू ते को महफ़िल रखजां ऐं थोड़ी तबियत भी सही हुजे ऐं कुछ सियारो भी घटि थी वञे त मां तोखे ॿुधायां त आले रसूल चइबो छा खे आहे, आले रसूल जो मक़ाम छा आहे, आले रसूल जी इज़त छा आहे। हिकिड़े जुमिले में ॿुधाए थो वञे आले रसूल ऐं असहाबे रसूल में फ़र्क़ु कहिड़ो आहे, फ़र्क़ु ॿुधाए वञे। आले रसूल ऐं ॻाल्हायो न, तव्हां नथा ॻाल्हायो त मूंखे निंड थी वठे। आले रसूल ऐं असहाबे रसूल में फ़र्क़ु ॿुधाए थो वञे, हिकिड़े जुमिले में सम्झी वञिजां। आले रसूल ऐं असहाबे रसूल में फ़र्क़ु इहो आहे जो असहाबे रसूल मुंहिंजे मुस्तफ़ा सां जंगिन में गॾु, मुंहिंजे मुस्तफ़ा सां सफ़र में गॾु, मुंहिंजे मुस्तफ़ा सां हज़र में गॾु, मुंहिंजे मुस्तफ़ा सां ॾुखनि में गॾु, मुंहिंजे मुस्तफ़ा सां ख़ुशियुनि में गॾु गॾु हलण वारा, मुंहिंजे मुस्तफ़ा जे पोयों हलण वारा, मुंहिंजे महबूब जे पोयां जंग में हलण वारा, मुंहिंजे महबूब जे पोयां ॾुखनि में हलण वारा, जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जे पोयां पोयां हलण वारा आहिनि उन्हनि खे असहाबे रसूल चइबो आहे। छा चइबो आहे उन्हनि खे? कंहिंखे चइबो आहे जेके मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हुकुम ते जीव चई करे जानियूं क़ुर्बान करण वारा, पोयां हलण वारा, उन्हनि खे असहाबे रसूल चइबो आहे। त पोइ आले रसूल छा खे चइबो आहे? चओ जेके मुंहिंजे महबूब जे कुल्हड़नि ते चढ़ी हलण वारा आहिनि उन्हनि खे आले रसूल चइबो आहे। जेके महबूब जे कुल्हड़नि ते सवारी करण वारा उन्हनि खे आले रसूल चइबो आहे। जेके मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे पोयां पोयां जीव जीव चई हलण वारा उन्हनि खे ॻाल्हि उन्हनि खे असहाबे रसूल। मुंहिंजे मुस्तफ़ा सभु तक़सीमात करे छॾी आहे, वक़्तु कोन्हे को वरी चरियो माण्हू आहे वरी खुली न वञा। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आले रसूल असहाबे रसूल। असहाबे रसूल कुर्बानियूं ॾिनियूं, जानियूं ॾिनियूं, बचिड़ा ॾिना, मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि खे जन्नत जूं टिकेटूं ॾेई छॾियूं। कंहिंखे ॾिनियूं? चओ असहाबे रसूल खे। कंहिंखे ॾिनियूं? असहाबे रसूल खे मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत जूं टिकेटूं ॾिनियूं। चओ जेके जन्नत में हूरुनि जे विच में मुर्कंदा उहे असहाबे रसूल हूंदा। आले रसूल छा? चओ जिन खे जन्नत जी सरदारी महबूब ॾेई छॾी उन्हनि खे आले रसूल चइबो आहे। आले रसूल खे मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत जी सरदारी ॾिनी आहे। असहाबे रसूल खे मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत जी टिकेट ॾेई छॾी आहे, जन्नत जूं टिकेटूं विरायूं आहिनि। अञा जेकॾहिं वधी त मां इन हिकिड़े मौज़ू ते अलाए केतिरो अॻिते वधी हलां। पूरी काइनात जी तारीख़ आॾो रख, पूरी काइनात जी तारीख़ आॾो रख। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम हर जॻह ते अलॻि अलॻि फ़ैसिलो कंदो आयो आहे। जॾहिं दीन जे फैलाइण जो टाइम आयो आहे, दीन जे दीन जे फैलाइण जो टाइम आयो आहे त असहाबे रसूल आॾो आॾो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हुकुम ते जानियूं ॾेई करे कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि दीन खे फैलाइण जे लाइ। जो कमु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा असहाबे रसूल ते ॾेई छॾियो आहे, पर जॾहिं दीन खे बचाइण जो टाइम आयो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा कमु आले रसूल जे हवाले करे छॾियो आहे। ॿिन्ही जूं ड्यूटियूं अलॻि अलॻि आहिनि, ॿिन्ही जूं ड्यूटियूं अलॻि अलॻि आहिनि। सभु को पंहिंजी पंहिंजी ड्यूटी निभाए रहियो आहे। जॾहिं ख़ैबर जी जंग थी आहे, दीन खे फैलाइण जो मौक़ो आयो आहे। बदर जी जंग थी आहे, दीन खे फैलाइण जो मौक़ो आयो आहे। उहद जी जंग लॻी आहे, दीन जे फैलाइण जो मौक़ो आयो आहे। मां तोखे तारीख़ मां थो कढी ॾियां त तमामु जंगियूं गुज़री वियूं, कंहिं बि जंग में आले रसूल शहीद कोन थियो आहे। असहाबे रसूल शहीद थींदा आया छो? जो दीन खे फैलाइण जो टाइम हुयो, पर जॾहिं दीन खे बचाइण जो टाइम आयो त उहा जंग लॻी आहे मैदान करबला जे अंदर। करबला जे मैदान में कोई असहाबे रसूल शहीद न थियो आहे, सभु जो सभु आले रसूल शहीद थिया। इहे ड्यूटियूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा विरायूं। कंहिं विरायूं आहिनि? जवाब ॾे। ड्यूटियूं महबूब मुस्तफ़ा विरायूं। अञा वधियो हा त अञा आख़िरी हदीस पढ़ी को मूंखे चैप्टर खे क्लोज़ करण ॾे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो त अहल बैती मिसल अहल बैती कमसल सफ़ीनत नूह।
मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो मुझो अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वांगुर कंहिंजे बेड़ीअ वांगुर मिसल अहल बैती कमसल सफ़ीनत नूह मुझो अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वांगुर जेको रब हुकुम कयो त ए सोना नूह ऐलान कर जेको बेड़ीअ ते चढ़ंदो उहो ई बचंदो जेको बेड़ीअ ते चढ़ंदो गला गला उहो ई बचंदो नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो पंहिंजो सॻो उन चयो त मां जबल जूदीअ ते चढ़ी थो वञा जबल जे चोटीअ ते उते पोइ मींहुं मूंखे छा कंदो उते पोइ तूफ़ान मूंखे छा कंदो रब उन जो जेको हशर कयो दुनिया खां ॻुझो कोन्हे यानी जेके नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ीअ में चढ़िया अल्लाह उन्हनि खे अमन ॾिनो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त जेको मुंहिंजे अहल बैत जे दामन में चंबड़ंदो उहो सलामतीअ में हूंदो लेकिन ॿियो सोच मिसल अहल बैती कमसल सफ़ीनत नूह मुंहिंजो अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसला मुंहिंजा महबूब भला तुंहिंजा सहाबी हुज़ूर फरमायो असहाबी कन नुजूम इhtadaytum मुंहिंजा सहाबी आसमान जा चमकंदड़ सितारा छा हुज़ूर फरमायो मुंहिंजा सहाबी आसमान जा चमकंदड़ सितारा हन ॻाल्हि क्लोज़ करने मूंखे थोरो गौर सां ॿुधिया त मुंहिंजे आका जे हिकमत ॾे त निहार त मुंहिंजे मुस्तफ़ा कहिड़ो मिसाल ॾिनो आहे मुंहिंजे आका करीम जा ग़ुलामो चमकंदड़ सितारा बेड़ी छा में हलंदी आहे चओ पाणीअ में बेड़ी छा में हलंदी आहे पाणीअ में जॾहिं समुंड जे अंदरि बेड़ी हलंदी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो अगरि समुंड जे इन वागुनि खां इन्हनि मुसीबतुनि खां बचणु चाहियो था त छा में चढ़ो ॻाल्हि करो छा में चढ़ो बेड़ीअ में चढ़ो यानी दुनिया जे वागुनि मुसीबतुनि खां बचणु चाहियो था त मुंहिंजे आल जे दामन में हथु विझो हाणे जॾहिं बेड़ीअ में माण्हू सवार थींदो आहे ऐं समुंड में बेड़ी हलंदी आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं आधी राति हूंदी आहे जॾहिं ऊंदाही थी वेंदी आहे त न उतर जी ख़बर पवंदी आहे न ॾखण जी ख़बर पवंदी आहे न ओलह जी ख़बर पवंदी आहे न ओभर जी ख़बर पवंदी आहे त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तरफ़नि जो तयन करण जे लाइ त उतर काॾे आहे ओलह काॾे आहे ओभर काॾे आहे ॾखण काॾे आहे कीअं ख़बर वठिबी आहे जो आसमान ॾे निहारबो आहे तारनि ॾे ॾिसबो आहे पोइ तारनि ते ख़बर पवंदी आहे त हीअ टेड़ू आहे कती आहे हाणे हीअ कती हिते आहे माना हेॾे उतर आहे हीअ टेड़ू हेॾे आहे माना हेॾे ॾखण आहे यानी जेके आसमान जा सितारा आहिनि उहे तरफ़ जो तयन कंदा आहिनि ऐं जेका बेड़ी आहे उहा मंज़िल ते पहुचाईंदी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फ़ैसिलो करे छॾियो त जेकॾहिं तव्हां मुसीबतुनि खां गुमराहनि खां बची करे सिधो रस्तो वठण था चाहियो त मां मुस्तफ़ा जे सहाबा जे पोइ लॻ थी वञो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जी इज़त ऐं अज़मत कयो उन्हनि जे नक्शे क़दम ते हलो ऐं जेकॾहिं तव्हां वरी उन मुसीबतुनि खां बचण जे लाइ ग़रक़ थियण खां बचण था चाहियो त मां मुस्तफ़ा जे आल जे दामन में हथु विझो यानी जेकॾहिं असहाबे रसूल खे छॾींदो त भटकी वेंदो न हेॾां जा न हेॾां जा न ॾखण लभंदो न उतर लभंदो न ओभर लभंदो न ओलह लभंदो पर जे आले रसूल जे दामन खे छॾींदो त मूर्गी ग़रक़ थी वेंदो न हेॾां जा न की होॾां असहाबी रसूल जो पंहिंजो मक़ाम आहे आले रसूल जो ॻाल्हि आले रसूल जो पंहिंजो मक़ाम आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा परवानो बसि वक़्तु कोन्हे को तव्हांजो घणो टाइम वठी वियो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे आले रसूल ऐं असहाबे रसूल सां मुहबत ऐं प्यार करण जी आले रसूल सां मुहबत कबी आहे क़ुरान हुकुम ॾिनो आहे आले रसूल सां छा कबी आहे मुहबत कबी आहे असहाबे रसूल जे रुॻी नक्शे क़दम ते हलबो आहे जंहिंजे नक्शे क़दम ते हलबो आहे त उहो नक्शे क़दम ते बि उन जे ते हलबो आहे जंहिंखे माण्हू प्यार करे हक़ ऐं सच जो सम्झंदो आहे इन करे असहाबे रसूल जी इज़त करणु असहाबे रसूल सां प्यार करणु ऐं आले रसूल जी ॿेड़ीअ में वेहणु इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त ॿई जहान ठही वेंदा ऐं इहा नेमत ख़ुदा सभु कंहिंखे न पर कंहिंखे नसीब कंदो आहे यादि रखी छॾिजा मुस्लमान कॾहिं बि कंहिं असहाबे रसूल जी गिला न कजां मां जॾहिं थो मर्ज़ी तुंहिंजी आहे
आले रसूल जी बेअदबी न कजाम कुसी भी दे तुझो नमाज़ूं तुझा रोज़ा तुझा हज तुझो ज़कातूं जे आले रसूल जे जो शान में हिकिड़ो लफ़्ज़ बेअदबी अचे खुदा तोखे ॿुढा बूथ ते हणी छॾींदो खुदा खे तुंहिंजी इबादतुनि जी परवाह कान्हे का पर जे असहाब रसूल जी बेअदबी कई त मुंहिंजो मदीने जो ताजदार तोसां राज़ी कोन थींदो नाराज़ थींदो छो त मुंहिंजे महबूब खे पंहिंजा सहाबी प्यारा मूंखे मुंहिंजे महबूब खे पंहिंजा दोस्त प्यारा हल बाक़ी फ़ैसिलो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम करे छॾियो आहे इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी कॾहिं खुली ॻाल्हाईंदासीं अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में मक़बूलो मंज़ूर फरमाए छोड़ फिक्र दुनिया की आख़िरी शेर चई बसो था न मियां सिकंदर काॾे जो फ़क़ीर जेको मदीने थो वञे सोना यादि कजां उते महबूब जे दर ते पहुची त असांजा सलाम चइजां चओ छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं जेके मदीने हलणो आहे उहो हथ मथे करे चवे सुभाणे सभई तयार हो न पोइ चओ न छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफ़ा गुलामों की हाय मुस्तफ़ा गुलामों की किस्मत बदलते हैं मुस्तफ़ा गुलामों की किस्मत बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की ऐ काश कोई आकर कह दे मेरे कानों में कह दे मेरे कानों में चल तुझको मदीने में चल तुझको मदीने में अरे मुस्तफ़ा बुलाते हैं चल तुझको चल 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 तुझको मदीने में मुस्तफ़ा बुलाते हैं छोड़ फिक्र दुनिया की बहराड़ी जो माहौल उर्दू सम्झ में घटि आई न ईअं न चो मदीने अचा जी जल सूधो अचा या रसूल अल्लाह हो यतीमन जयार नबी मदीने अचा मां मदीनो ॾिसां आका सॾीड़ो कजात बचड़न सूधो अचा आका सॾीड़ो कजात जी जल सूधो अचा आका सॾीड़ो कजात बाबल सूधो अचा चो आका सॾीड़ो कजात दोस्तन सूधो अचा आका सॾीड़ो कजात बचड़न सूधो अचा मां मदीने अचा मां मदीनो ॾिसां आका सॾीड़ो कजा मां मदीने अचा ख्वाब अहिड़ो ॾिसां
रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ यतीमन जयार ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा दिलबर सॾीड़ो कजाम मदीने अचां आका सॾीड़ो कजाम मदीने अचां जंहिंखे वञिणो आहे सो चए मां मदीने अचां बचड़नि सूधो अचां मां मदीने अचां जी जल सूधो अचां आका सॾीड़ो कजाम मदीने अचां छो अचां मदीने तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां या रसूल अल्लाह समरन जा नगदार नबी तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां चओ तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां भाइरनि जा सौटनि जा चाचनि जा मामनि जा माइटनि जा साहुरनि जा पाड़े वारनि जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह ओ असां मिस्कीननि जा नगदार नबी तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां आका सॾीड़ो कजां त बचड़नि सूधो अचां आका सॾीड़ो कजां त मामन सूधो अचां आका सॾीड़ो कजां त वालिदैन सूधो अचां मां मदीने अचां मां मदीनो ॾिसां आका सॾीड़ो कजां त बचड़नि सूधो अचां इंशाअल्लाह ताला मुझो साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे महबूब जे दरड़े जी हाज़िरी नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला सभई मदीने वञणु चाहियो था न चओ इंशाअल्लाह ताला त पोइ हाणे अज़ान थींदी नमाज़ खां सवा न वञिजे मतां वरी इहो सोचो त यार मौलाना वरी साॻी मौलाना जे बाबे जी नमाज़ न आहे नमाज़ ख़ुदा जो फ़र्ज़ आहे याद रखी छॾ आज़ाद थी वञे इन सुन्नी शीए वारे चकर खां देवबंदी बिरेल वारी सभु इहो नाटकनि खां आज़ाद थी वञे तूं यार सभिनी जो हिकु आहे ॻाल्हि यार सभिनी जो हिकु आहे ख़ुदा बि हिकु आहे त महबूब बि नाटक दुनिया जा छॾे ॾे आशिकनि वटि हिन नाटकनि जी काई गुंजाइश कान्हे का जेको नाटक करे उनखे करणु ॾे तूं पंहिंजे पुनल सां प्यार कर पंहिंजे महबूब सां प्यार कर
महबूब जे बचड़न सां प्यार कर, महबूब जे असहाब महबूब जे यारन सां प्यार कर, तुंहिंजो हितड़े बि बेड़ो पार इंशाअल्लाह ताला हुतड़े बि बेड़ो पार थींदो। नमाज़ पढ़ो मुंहिंजा दोस्त। कहिड़ी ख़बर आहे तव्हां सां मां कंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी राति हुजे, कहिड़ी ख़बर आहे अॼु यार राणो राज़ी थी पवे, उन वटि त देर ई कान्हे मालिक वटि देर, वरी जो मालिक वटि देर। लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा, सेवा कर समुंड जी सेवा कर समुंड जी, जिते जर वगे तो जा, सवे वहन था सीर में, जिते माणिक मोती लाल, जेको मासो मिलई मान त पूजा रातों पुर थी। पर मासो माल किथों मिलंदो? लतीफ़ सरकार असांखे वरी ॿुधाए, फरमाइनि था समुंड जे सतह ते अल्लाह मोती की न मिलन, जन खे सिक मोतिन जी से काहे पवन कुनन, मौजुन का मेहरान जे उहे माजी की न मुड़न, से लाल लहन पिया मझ पाताल जे। अॼु जेकर लाल लहण थो चाहे त पोइ देर न कर, अज़ान थी अचे बिस्मिल्लाह करे यार जे दर ते अॼु सजदो ॾे, अॼु मथां सजदो तुंहिंजे ज़िंदगीअ जो बेड़ो पार करे छॾे। अल्लाह ताला इन नौजवान मंसूर अहमद मियां क़ुर्बान अली ऐं तमामु उन जे साथियुनि खे अल्लाह ताला सलामत रखे, जन ज़िक्र जी महफ़िल सजाई, महबूब जे दुरूद जी महफ़िल सजाई, तव्हां सां जी मुलाक़ात कराई, अल्लाह उन्हनि खे बि आबाद करे, अल्लाह तव्हां अचण वारनि खे बि आबाद करे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बसि इते जो इते मुख़्तसिर दुआ था घुरूं, अज़ान थींदी नमाज़ पढ़ंदासीं, लंगर तयारु आहे, सरकार जो लंगर तयारु आहे, तव्हांजे इंतज़ार में आहे, पर यार अॼु नमाज़ खे पुठी न ॾिजां मिली, मां त ॿाहूं थो ॿधां, अॼु हे तोखे ॿाहूं थो ॿधां, सजण साईं जो फ़क़ीर आहियां, सजण साईं जे दरड़े तां हली आयो आहियां, अलाह वारनि जो ग़ुलाम आहियां, वरी ॿियो दफ़ो ॿाहूं, नमाज़ न छॾिजां, तूं नमाज़ पढ़, ॾिस त केॾो मुंहिंजो रब तो ते राज़ी थो थिए, कीअं थो मुंहिंजो रब तो ते महिरबानी करे, कीअं थो मुंहिंजो करीम रब तुंहिंजा बेड़ा पार करे। इंशाअल्लाह पढ़ंदासीं न, अञा ॾाढा चओ मूंखे तसला थिए, तसला कहिड़ी थिए? इहा तसला थींदी त मुंहिंजा रब तुंहिंजा लख अहसान, तुंहिंजे आशिक़नि सादिक़नि नमाज़ पढ़ी तव्हांजो त बेड़ो पार, पर तव्हांजे करे मुंहिंजो कमु बि थी वेंदो इंशाअल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। करीम रब, असांजे दिलनि में जेके तमन्नाऊं खणी आया हो मुंहिंजा मौला कंहिंखे ॿुधायूं त कोन था, पर तूं त ॼाणी थो न, पंहिंजे महबूब जे सदके असांजे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमाए। मुंहिंजा मालिक मिठड़ा जन दोस्तनि अहिड़ो सुहिणो प्रोग्राम रिथियो, ज़िक्र जी महफ़िल, दुरूद जी महफ़िल, या अल्लाह उन जूं कावशूं क़बूल फरमा। मुंहिंजा मालिक मिठड़ा जेके अहिड़े सीअ में वीचारा दोस्त परे खां पंधड़ो करे घरड़ा छॾे हंधड़ा छॾे जे सीअ में वेठा आहिनि, मौला हींअर तुंहिंजे दरबार में जन नमाज़ न पढ़ी आहे उहे बि पढ़नि था, मौला अॼु तुंहिंजे दरबार में महबूब मदीने वारे मीर जो वास्तो आहे, अॼु जेकी बि हिते नमाज़ पढ़नि था सभिनी खे काबतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमाइजां, सभिनी खे गुंबज़ ख़ज़रा जो दीदार नसीब फरमाइजां।
सभिनी जे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमाइजा। मुंहिंजा मालिक मिठड़ा उन्हनि जे घरनि जूं परेशानियूं दूर फरमाइजा। बे औलादनि खे नेक सालिह औलाद अता फरमाइजा। मुंहिंजा मालिक मिठड़ा मकरूज़नि जा कर्ज़ दूर फरमाइजा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला अता फरमाइजा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबि अजमाइन ला इलाहा इल्लल्लाह। हिकिड़ो वज़ीफ़ो जेको तव्हां ॿुधायो जी मुंहिंजा साईं, असांजे सिम जो इलाइक़ो आहे, पोइ फ़ौत थी थो वञे, क़बर ठाहिणी थी पए, 2.5-3 फुट ठाहियूं था, पाणी निकिरी थो पए। जी साईं। पोइ उते जे चवणु त हाणे पकी सिर विछायो त पाणी रुके, साइडुनि सां भित ॿधो पकी सिर जी त मयत रखूं, ॿी जाइ बि कान्हे का, त इहो त सही त कोन्हे साईं, जाइज़ न आहे, पर मजबूरीअ में पकी सिर जाइज़ आहे। इस्लाम इंसान खे पंहिंजी सलामती जे लाइ सभु अख़्तियार ॾिना। उन सूरत में जाइज़ कान्हे जंहिं सूरत में इंसान पंहिंजी नशो नुमा करण जे लाइ मां बाबे जे क़बर में एसी थो हणायां, हीअ त हुन वीचारे खे हुनजे जिस्म खे उन पाणी खे रोकण लाइ त मां अमानत रखां। उन्हनि सां थो करे त कोई ॿियो कोन्हे, पको जो ई स्लीप हलो मदीने पाक में स्लीप उहे पका आहिनि और मिटी जा ठहियल आहिनि। मदीने तैयबा में जन्नतुल बकी में जन्नतुल मौला में हलो उते छा स्लीप आहिनि, स्लीप सीमेंट जा पका ठहियल। बसि इहो असांजो वहम ख़तमु थी वियो, असांखे पहिरियों वहम हुयो। हिकिड़ो मिंट थोरो साईं, हिकिड़ो वज़ीफ़ो जेको तव्हां ॿुधायो महबूब जी उमत जे लाइ, उहो थोरो ॿुधाए ॾियो, मता को अमल करे। सिफ़ो ठाहे हिमत कयो।